अस्सलाम वालेकुम एवरीवन, दिस इज़ योर होस्ट एंड दोस्त मज़ा सिठार एंड वेलकम टू 7 to 9 विद मज़ा सिठार में तव्हांखे वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। उम्मीद आहे बिल्कुलु ठीकु हूंदा, मज़े में हूंदा, ख़ुशि हूंदा। ऐं मां त हमेशह इहो ई चाहींदो आहियां जेके जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजे, तव्हांजी ज़िंदगी तमामु बहितरीन नमूने सां गुज़रंदी हुजे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त कंटिन्यूअस जेको वीक हो, लास्ट वीक हो, कल्चर डे हुयो, एकता जो ॾियारो हुयो, उन एक्टिविटीज़ में बिज़ी हुयासीं। ऐं मां ॾिसां सॼे सिंध में जिते किथे, सिंध में छा पर दुनिया में जिते हर कुंड में जेको आहे न इहे एकता जा स्पेशल ट्रांसमिशन डिफरेंट इवेंट्स थी रहिया हुया। ऐं हिन दफ़े जेको टॉपिक हुयो मुंहिंजे लाइ माना दिलि जे लाइ वेझो हुयो, त माना हिकिड़ो ई आहे त इल्मु पिरायो सिंध संवारो। ऐं असांजा जेके 99% जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे सवाइ एजुकेशन खां थींदा ई न। ऐं इन ते असांखे फोकस करणु घुरिजे। ऐं ॿियो उनखे अलावा जेंडर बेस्ड जेके वायलेंस आहे या जेंडर इक्वालिटी न आहे, नियाणी जी तालीम खे माण्हू प्रपोन कोन था कनि, ऐं छोकिरनि खे अक्सर करे कनि था त पुटु आहे त ठीकु आहे, जेके धीउ आहे त उनखे माना घर में विहाए वेठा आहिनि, उनखे एजुकेशन खे प्रमोट कोन था कनि। त प्लीज़ ख़ुदा महिरबानी करे नियाणियुनि जो बि ओतिरो ई हक़ आहे जेतिरो पुटनि जो आहे। ऐं तव्हां अक्सर करे ॿुधो आहे, अक्सर करे ॾिठो बि आहे, इहो तव्हां सभु ॾिठो बि हूंदो त अक्सर करे पीउ माउ जे जेके वधीक कमायूं आहिनि अक्सर को नियाणियूं आयूं आहिनि। जेकॾहिं एजुकेशन में खोड़ सारियूं डॉक्टर्स जेके आहिनि, अक्सर करे छोकिरियूं डॉक्टर्स टॉपर्स आहियूं आहिनि, डिफरेंट फील्ड में कॉम्पीट कनि थियूं। इहे खोड़ सारा इशूज़ आहिनि। ऐं जेकॾहिं इशूज़ जी ॻाल्हि कजे त कोटड़ी में इशू अलॻि लॻो पियो आहे, सखर में अलॻि डिफरेंट इशूज़ आहिनि, किथे किथे डिफरेंट केसिस अचनि पिया। त असां वटि अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जेके हिकिड़ा सक्सेसफुल जिन जी जर्नी रही आहे, जेके सक्सेसफुल माण्हू आहिनि, औरतूं आहिनि, ख़वातीन आहिनि, जिन पंहिंजे पेरनि ते बीह करे हिकिड़ो सिस्टम बीहारियो आहे। उनजी एतिरी कैपेसिटी आहे, उन एतिरो कुझु कमु कयो आहे ऐं एतिरो कुझु सोसाइटी में पार्टिसिपेट कयो आहे जो शायदि असां लाइ उहो प्राउड मूमेंट आहे। उन लाइ असां वटि एग्ज़ाम्पल्स आहिनि। जीअं असां वटि अक्सर करे वॾा वॾा क्रिकेटर्स आहिनि, वॾा वॾा डॉक्टर्स आहिनि, वॾा वॾा इंजीनियर्स आहिनि। सो एक्ज़ैक्टली असां वटि अॼु उहो ई गेस्ट आहे। ऐं उन्हनि जी ख़ासि ॻाल्हि इहा त शी इज़ लाइक माई हिकिड़ी न, जीअं भेण कंहिंखे चइबो आहे, हिकिड़ी फैमिली वारी वाइब ईंदी आहे, भेणनि वांगुरु आहे। ऐं सच पुछो त शी बिलोंग्स टू गुड फैमिली, रॉयल फैमिली, बट एॾी डाउन टू अर्थ ऐं प्योर सिंधी ॻाल्हाए ऐं एॾो ॿ टे अहिड़ा ख़िदमत जा कमु हर वीकेंड ते जेको आहे सैटरडे संडे ते 2 हफ़्तनि खां पोइ किथे फ्री कैंप लॻाए, इहो बि हिकिड़ो वॾो सवाब जो कमु आहे, तमामु बहितरी जो कमु आहे। ऐं अॼुकल्ह जेको दौरु आहे, इंटरनेट जो दौरु आहे, अॼुकल्ह हर माण्हू फैशन में इन आहे। ऐं अॼुकल्ह ॾिसो त केॾो फैशन महांगो थी वियो आहे। उन दौर में अची करे तव्हां कंहिं डॉक्टर खे नॉर्मल OPD में वेंदा त 200 300 500 रुपया कंसल्टेशन फीस आहे। सो वेल अॼु असां हुन कचहरी कंदासीं ऐं बिल्कुलु रेडी थी विया आहिनि जेके छोकिरियूं अक्सर करे मूंखे फ़ोन कंदियूं आहिनि, प्रोग्राम से फ़ोन कंदियूं आहिनि, सोशल मीडिया ते मैसेज ईंदा आहिनि त उन डॉक्टर जो नंबर खपे। अॼु असां वटि ॿीहर उन्हनि खे रिक्वेस्ट कईसीं, कंटिन्यूअस कोशिशि कयूं पिया त मां उन्हनि खे घुरायां डिफरेंट शोज़ में, बट उन्हनि जो स्केड्यूल ॾाढो टफ हूंदो आहे। इन जे करे त अॼु असां डॉक्टर अम्बरीन खे वरी ॿीहर पंहिंजे प्रोग्राम में घुरायो, त मां कचहरी कंदासीं, हाल वाल कंदा। जेकॾहिं तव्हां कुझु पुछणु चाहियो था कॉल करे सघो था। असांजो नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था। सो थैंक यू सो मच डॉक्टर साहब, वेलकम वंस अगेन। थैंक यू सो मच मज़ा फॉर कॉलिंग मी ऑलवेज। You deserve it, in fact you deserve it. Thank you so ऐं लास्ट टाइम तव्हां इतबार कंदो न, माना मूंखे पोइ अंदाज़ो थियो त आउं सिंगर बि घुराईंदो आहियां, आर्टिस्ट बि घुराईंदो आहियां, सभु घुराईंदो आहियां। अगरि हिकु डॉक्टर आयो ऐं एतिरियूं छोकिरियुनि जी फ़ोनियूं आयूं, औरतुनि जी, त असांखे डॉक्टर जो नंबर ॿुधायो, डॉक्टर सां कोऑर्डिनेट करिणो आहे। ऐं असांजे सिंध मां भले मूं वटि पेशेंट तव्हांजे शो खां पोइ अहिड़ी सेवन शरीफ़ मां अलाए किथां घोटकी मां अलाए किथां पेशेंट, मूंखे ॾाढी ख़ुशी पई थी। हा, त तव्हांजे खोड़ सारा माण्हू पेशेंट माना काफ़ी सारा माना ॾाढो हिकिड़ो हू आहे जेको तव्हांजे लाइ न, अदी लाइ अक्सर के पुछंदा आहिनि डॉक्टर न, यू आर सो मच फेमस नाउ, शी इज़ लाइक सेलिब्रिटी, यू आर फेमस, यू नो यू आर फेमस। बिल्कुलि बि न, तव्हां ख़बर आहे पाकिस्तान में फेमस जो मतिलबु वधीक ख़तरनाक आहे। फेमस में पीपल नो यू, माना अक्सर करे माना यू डिस्कस इन, मतलब मूंखे माना डिफरेंट गैदरिंग वेंदा आहियूं, कॾहिं कॾहिं वेहण थो त यार मूंखे डॉक्टर खे ॾेखारिणो आहे, फलाणे खे विज़िट करना, हाउ डू यू नो? अचे मां वियो ऐं ॾाढी अच्छा। तव्हां कंहिं बि पेशेंट को कंसल्टेशन फीस ई न वठंदा आहियो? मां न वठंदी, अॼु ताईं न वठंदी, अॼु ताईं न। अच्छा, जेके तव्हां कैंप्स लॻाईंदा आहियो उहे बि लॻाईंदा आहियो? उते उन कैंप्स में कंसल्टेशन फ्री आहे, पर जेके असां प्रोसीजर्स कयूं था उन में मिनिमल सफ़ा कराची खां बि बिल्कुलु हाफ ते हाफ चार्ज कंदी आहियां मां। उते चार्ज आदम में कंदी आहियां कमु। तमामु सुठी ॻाल्हि। पोइ तव्हांजो जेको KVR आहे उहो डिफेंस फेज़ 6 में आहे, त तव्हांजी रूटीन कीअं आहे? मतिलबु हिन वक़्तु डेली पेशेंट्स जी छा आहे? असांजा पेशेंट्स असल में छा आहे मसइलो, असांजा वर्किंग आवर्स आहिनि 11 to 5। हाणे 11 to 5 जो मतिलबु इहो थी वियो की बसि असांखे मुश्किल सां 6 आवर्स मिलनि था। हर पेशेंट कम से कम अधु कलाकु वठे थो। असां 15 to 20 पेशेंट्स खां मथे ॾिसी नथा सघूं। अगरि प्रॉपर टाइम ॾियणो आहे, कंसल्टेशन बि करणी आहे, वञण खां पोइ उन्हनि खे दवाऊं लिखी ॾियणियूं आहिनि ऐं उनजी ट्रीटमेंट बि करणी आहे, त कम से कम असांखे बैक ऑन बैक अधु कलाकु खपे। ऐं उनजे करे असां 15 ऐं असांजे ॾींहं में पेशेंट एतिरा हूंदा अथव 15-20, इन खां वधीक कमु खणी सघंदा आहियूं। 15-20, पर तव्हां सेटअप त इलाही वॾो आहे, इलाही सेटअप आयो आहे, तव्हां ॾाढो सुठो सेटअप आहे, ॾाढो मतिलबु प्रोफेशनल सेटअप आहे। ऐं वञण सां फील थींदो आहे त वाकई कंहिं प्रोफेशनल हिकिड़े सिस्टम वटि वियल ऐं जेका असां रूटीन वारी क्लिनिक थी, रूटीन वारो चेकअप हुयो उनजे करे। अच्छा, ॿियो इहो पुछणु चाहियां थो, अॼुकल्ह वधी न वियो आहे इहो मतिलबु कॉस्मेटोलॉजी या एस्थेटिक या कुझु डिफरेंट शयूं? तव्हांखे पाण ॾिसो, हिकिड़ो त शौक़ु आहे, हर कंहिंखे ख़ूबसूरत लॻण जो शौक़ु आहे। बिल्कुलु। त पहिरीं ॻाल्हि जेकी हक़ीक़त जी मां तव्हां कयां, जेकी शायदि माण्हुनि खे न वणंदी हुजे ॿुधण में न, छा
कि हिते असां पंहिंजे मुल्क में MBBS कयूं था ऐं असां पंहिंजे माउ पीउ जे अॻियां त वॾा डॉक्टर ठही था वञूं, असां MBBS कयो आहे, पर पाकिस्तान जे लाइ या दुनिया लाइ वॾा डॉक्टर न आहियूं। उन खां पोइ असांखे नौकरियुनि जी तलाश किथे मिली वञे, किथे मिली वञे, किथे मिली वञे। नौकिरी तलाश खां पोइ असांखे किथे नौकिरी बि सपोज़ अगरि मिले बि थी त ॾाढी एतिरे लोएस्ट अमाउंट ते जो माण्हू उन सां पंहिंजा अख़राजात पूरा नथो करे सघे। पर चलो ठीकु आहे, माण्हू उहो वीचारो करे त पंहिंजे शौक़ु लाइ पंहिंजो डॉक्टर आहियूं। पोइ तव्हां ॾिसो त को स्कोप ई नथो मिले। हर माण्हू त वञी प्लास्टिक सर्जन नथो ठही सघे, हर माण्हू वञी डर्मेटोलॉजिस्ट नथो ठही सघे अगरि सिर्फ़ु स्किन जी ॻाल्हि था कयूं। हर माण्हू स्पेशलाइज़ेशन नथो करे सघे, छो जो माइंड में त इहो प्रॉब्लम आहे, शादी थी वई, ॿार थी विया, हज़ारों इन लॉस जा प्रॉब्लम, सपोर्ट नथी मिली सघे हर माई खे। पर मां तव्हांखे सिंपल हिकिड़ी शॉर्टकट में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झायां थी कि MBBS पे पाकिस्तान में करण खां पोइ स्कोप एतिरो न आहे त हाणे माण्हुनि छा कयो आहे, डॉक्टर्स छा कयो आहे, MBBS करण खां पोइ नंढा नंढा पंहिंजा क्लिनिक्स खोलिया आहिनि मजबूरी में। छा कयूं, तंहिंजे करे एस्थेटिक इवन BDS जा तमामु माण्हू छो जो जॉबलेस थी विया आहिनि त उहे बि अची विया आहिनि एस्थेटिक जी तरफ़ कि कम से कम असांजो कुझु त हले, हेॾी महिनत करे पढ़ियो। So this is what I'm telling you. Exactly. But how difficult it is. I just want to know कि हर माण्हू हथ थो विझे नशे में, एस्थेटिक में, हर माण्हू अगरि तव्हांजे नज़र में त स्किन तव्हां इलाही दफ़ा चओ त ॾाढो तव्हां जेके प्रोटोकॉल्स आहिनि या जेके फॉलो कया वेंदा आहिनि तव्हां प्रॉपर शयूं आहिनि, प्रॉपर शयूं तरीक़े सां, त अक्सर करे क्लिनिक जो न हूंदो आहे। त मां इहो केतिरो सेंसिटिव केतिरो आहे, ॾुखियो केतिरो आहे? इट्स वेरी ट्रिकी। आई एम टेलिंग यू इट्स वेरी ट्रिकी। छा आहे, चवण लाइ त जीअं हाणे सलोन्स जा कमु थींदा आहिनि कि फेशियल्स आहिनि, मशीनरी फेशियल बि सलोन में आहिनि। असां वटि हाइड्रा, असां वटि थेल्गो आहे, ॿ क़िस्म जा मशीन्स आहिनि। माण्हुनि वटि हाइड्रा, थेल्गो, नंढियूं नंढियूं सभु मशीनूं सलोन्स में ई आहिनि। त उहो फ़र्क़ु छा था चवनि? फ़र्क़ु तव्हां ॿुधायो, फ़र्क़ु एक्चुअली आहे छा? फ़र्क़ु छा आहे, सलोन्स जा ॾाढा सुठा फेशियल्स आहिनि। मां तव्हांखे लास्ट टाइम में चयो कि सलोन्स में माण्हू वञे छो जो सलोन्स में थोरो लोअर प्राइस हूंदो, क्लिनिक जी तरफ़ ईंदो थोरो वधीक, छो जो मेडिकेटेड क्रीम्स यूज़ कंदा आहियूं। पहिरीं ॻाल्हि मेडिकेटेड वधीक सुठियूं आहिनि न, मेडिकेटेड त जीअं हाणे जीअं मूं जहिड़े फेस वांगुरु एक्नी फेस हुजे, एक्नी पोन फेस हुजे, त तव्हां मेडिकेटेड जी तरफ़ त सेफ रहंदो। पोइ असां वरी हर फेशियल में आख़िर में हिकिड़ी ओमनी लक्स लाइट थो अचे, हिकिड़ो नालो अमेरिकन मशीन आहे, उहा हिकिड़ी अहिड़ी लाइट आहे जंहिंमें हिकिड़ी रेड ऐं ब्लू आहे। त असांजी फेशियल्स खां पोइ असां पेशेंट खे 15-20 मिंटनि जे लाइ उहा आख़िर में लाइट ॾींदा आहियूं, जंहिंसां अगरि इमीडिएट एक्नी आहे त उहा दॿिजी थी वञे, ऐं अगरि को पिगमेंटेशन आहे त उहा लाइट थी वञे। त इहो असांजी फेशियल में इंक्लूडेड आहे। इहे शयूं सलोन्स में न आहिनि। न पर माना इहो त तव्हां इनखे असां जेको स्किन जो मैटर आहे उहो बि ईअं डॉक्टर जो मैटर आहे, एॾो ई सेंसिटिव आहे न। असां हिनखे अक्सर करे जीअं तव्हां ॻाल्हि कई, खोड़ सारा माण्हू वञी करे फेशियल्स था कराइनि, ॿिया ट्रीटमेंट था कराइनि के चवण ते, ऐं फार्मूला टाइप क्रीम्स था आणनि, त नतीजे में फेस सफ़ा ख़राब था थी वञनि। त माना उन्हनि खे सही तरह अवेयरनेस न आहे, सही तरह स्टेरॉइड्स आहे उनजे अंदरि जेके न हिकिड़ा अहिड़ा स्टेरॉइड्स आहिनि जेके इमीडिएट गोरो त कंदा। ॾिसो नज़र असांखे ज़िंदगी में कॾहिं कुझु अहिड़ी उन सां डिज़ीज़ सां विढ़णो पवंदो आहे जंहिंजे करे असांखे स्टेरॉइड्स खाइणा पवंदा आहिनि, वठणा पवंदा आहिनि। पर ब्यूटी जे लाइ माण्हू स्टेरॉइड्स न खणे त बहितर आहे, छो जो हीअ असांजी नेसेसरी न आहे, एसेसरी में थो अचे, हीअ ज़रूरियात में न आहे। पोइ माण्हू स्टेरॉइड्स जी क्रीमूं, वाइटनिंग क्रीम हणी राति जो सुम्हनि थियूं। स्पेशली हर ख़वातीन जे लाइ मुंहिंजी हिकिड़ो मैसेज अथव, राति जो का बि वाइटनिंग क्रीम लॻाए तव्हांखे ओवरलैपिंग करे राति जो नाहे सुम्हणो, तव्हांजा पोर्स बंदि करे छॾींदी, फेस खे ॾाढो जल्दी लटकाए छॾींदी, ऐं तव्हां जल्दी एज करणु लॻंदो। जेको बि लॻाइणो आहे तव्हांखे सिर्फ़ु ॾींहं में लॻाए राति जो लाहे सुम्हणो आहे। तमामु। ऐं ॿिए दफ़े लास्ट मूंखे यादि आहे हिकु दो तव्हां आया हो, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त जेके तव्हां कॾहिं बि हक़ में न हूंदा हो त माण्हू जेको आहे लेज़र कराए जी, पर इवन तव्हां माना इहो माना ॿिया डॉक्टर त सभु ऑफर कंदा त लेज़र बि आहे, हीअं बि आहे। लेज़र जी कहिड़े कॉन्टेक्स्ट में तव्हां ॿुधायो? तव्हां छो जो मां चवंदी आहियां लेज़र जा साइड इफेक्ट आहिनि। हर माण्हू लेज़र न कराए, सिर्फ़ु उहे माण्हू लेज़र कराइनि जेके उनजे कैटेगरी में अचनि था, जेके उनखे असां कीअं कैटेगराइज़ कंदा आहियूं। को पेशेंट आयो कि मुझे लेज़र कराना है, असां पुछंदासीं रीज़न छा आहे, या त वारनि जो हूंदो हेयर रिमूवल, उहो त मस्ट कराए छो जो केॾे वञे। हिकिड़ो पिगमेंट हूंदो आहे, जीअं कंहिंजे चहिरे ते थोरा थोरा मिलाज़मा जा पिगमेंट हूंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त डॉक्टर अमरीन असां निकिरूं था ॿाहिरि उस में, असांखे कमु बि करिणो आहे, असांजा जेके बि वर्क आहिनि आउटडोर आहिनि, पोइ हीअ पिगमेंट थी वियो आहे, ख़ुदि ब ख़ुदि छा कयूं। उहे जेके हिकिड़ा सफ़ा हिकिड़ियूं ख़ूबसूरत ख़वातीन अचनि थियूं ऐं जंहिंमें फ्लॉलेस आहिनि, ऐं चवंदियूं हमें लेज़र कराएं क्योंकि सभु अॼुकल्ह लेज़र कराइनि, उन्हनि खे न करिणो घुरिजे लेज़र। पोइ तव्हां सजेस्ट कंदा माण्हू ॿुधाए छॾंदो, ओली महिल ई मोटाए छॾींदी आहियां। इहो मां तव्हांखे इन जे करे टीवी ते चवां थी त मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि एॾी मशहूरु आहे कि डॉक्टर अमरीन छो थी ईअं करे, पर पंहिंजा कुझु पेशेंट मां पंहिंजे ॾींहं जा 5-6 पेशेंट मोकिले छॾींदी आहियां। माण्हू इहो सम्झंदा अथव ऐं बाक़ी ब्लेम कंदा आहिनि त शायदि हिन वटि रश आहे, इन जे करे फ़ारिग थी करे। इट्स नॉट लाइक दैट। जेको एतिरो हसीन आहे, चाहे छोकिरो हुजे चाहे छोकिरी हुजे, केतिरा प्यारा आहिनि, उन्हनि खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, उन्हनि खे मां इवन दवा लिखी बि कोन ॾींदी आहियां। बाक़ी PRP हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको प्यारो आहे, जेको फ्लॉलेस आहे, जेके का बि शइ जी ज़रूरत न आहे, उहो बि कराए सघे थो। मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी शइ ॿुधायो, जीअं आम माण्हू आहिनि, हिकिड़ी माना पुछणु थो चाहियां त एस्थेटिक ते छो अचे, हिकिड़ी जनरल अंडरस्टैंडिंग लाइ त माना हुनखे कंसर्न छो हुजणु घुरिजे, छो अचणु घुरिजे। वॉट डू थिंक कहिड़े कॉन्टेक्स्ट में तव्हां चओ था हिनखे पॉज़िटिव
कीअं चए त माण्हू वाक़ई अचनि हिनखे छो अचनि घुरियूं? द ओनली आंसर फॉर यू जिन जो जवाबु हिकिड़ो आहे एज। हा हिकिड़ी एज आहे जेकी असांजी 10 to 20 में थी अचे। उहा 10 to 20 वारी एज में न माण्हू अञा जवान पियो थिए ठीकु त आहे। हुन में एक्नी बाय छा आहे त माण्हू सोचे ई नथो सोचे थो त शायदि हाणे मां सही थी वेंदसि। 20 खां 30 जी एज में हिकिड़ी अहिड़ी टाइम आहे जो माण्हू पंहिंजे हिकिड़े पीक ते थो अची वञे, जवानी खे एंड थो करे। 30 ऐं उहा 20 जी 30 एज में ॾाढी पीक ख़ूबसूरती में गुज़रे थी। त 30 जी 40 जी एज में असां एज करणु स्टार्ट था कयूं, वरीज़ शुरू थी वञनि, टेंशन शुरू त असां हाणे थोरो एज त न पिया कयूं, शक्ल चेंज छो पई अचे, पिक्चर्स में चेंज छो पिया अचूं। पर 40 खां 50 जी उहा एज आहे जंहिंमें तव्हां चाहियो न चाहियो छा कयो केतिरो मेंटेन कयो, तव्हांजो डिक्लाइन आस्ते आस्ते शुरू थो थी वञे। ऐं जेतिरो जल्दी असां 40 ऐं 50 जी एज में जेको हर ॾींहुं डिक्लाइन थियूं था न, उहो त असां हिन खां प्रीवियसली बिल्कुलु कोन था थियूं। त इन सां गॾु मेंटेनेंस छा इंपॉर्टेंट आहे कि अगरि तव्हांखे किथे बि लॻे थो त हाणे को पिगमेंट को निशान थी वियो आहे, सिंपल लफ़्ज़ में चवंदसि मां, का एक्नी अची वई आहे, को निशान आहे या कि तमामु घणा वार अची विया आहिनि, त उन्हनि खे ओनली मनी ट्रीट कयो। इन खां वेट कंदो त पोइ असां बेटर थी सघूं था, पर अगरि यंग एज में कंदो त तव्हां रिवर्स थी था वञो। ऐं माना मां हिकिड़ो इहो सबबु बि कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां त असांजी सोसाइटी में अक्सर करे जीअं ब्लैक एंड वाइट ॻोरे थियण जो हिकिड़ो कॉम्प्लेक्स बि आहे सोसाइटी में, ऐं खोड़ सारा नियाणियुनि जा रिश्ता बि न थींदा आहिनि। तव्हांखे शायदि अंडरस्टैंडिंग हूंदी ऐं उन्हनि जे लाइ न हिकिड़ो तव्हां हिकिड़ो मैरिकल हूंदो। जीअं मूंखे यादि आहे, आई रिमेंबर त कंहिंखो सीरियस थो ॿुधायांव इहा ॻाल्हि, त कंहिं माना कॉन्टेक्ट कयो दोस्तनि में जीअं मूंखे हिकिड़ो डॉक्टर ॿुधायो जेको मुंहिंजो रंग गोरो थियो, मुंहिंजो रिश्तो कोन थिए। त इन क़िस्म जी सोसाइटी में त तव्हांजो त पोइ फ़रिश्ता थिया न वञी करे, जेके माण्हुनि जी लाइफ बचाइनि। यकीन कयो कुझु असां उन्हनि माण्हुनि जो वाक़ई हेल्प कंदा आहियूं जेके थोरा सावरा आहिनि, जेके गोरे थियण जो ॾाढो शौक़ु आहे, जेके घर में जीअं हाणे ससु या केरु ताना थो हणे भई, पर अॼुकल्ह जो नए रवाज जो माण्हू छो थो चए, मूंखे त सम्झ में नथो अचे। पेशेंट अचनि डॉक्टर अमरीन, हस्बैंड भी गोरा है, फैमिली पूरी गोरी है, सिर्फ मैं सावरी हूँ। तो बात पे हस्बैंड बहुत स्वीट है, पर सास बोलती है कि देखो बेटा बस अल्लाह करे बच्चे काले ना हो, व्हाट इज दिस। त उहे अचनि थियूं, उन्हनि खे असां ट्रीट कयूं था। 32 इंजेक्शंस बि हणंदा आहियूं, उहा हफ़्ते में हिकिड़ी लॻंदी आहे, ऐं माण्हू हीअं ट्रांसफॉर्म थी वेंदो आहे ओवरऑल। पर वो उन खां पोइ वरी उहो टॉक्सिक कीअं थो थिए, उहे लॻाइण खां पोइ चवंदो हाणे असां पूरी ज़िंदगी लॻायूं, इहो न आहे करणु। सो वेल, हिन ते ॻाल्हि कंदासीं, कचहरी बि कंदा। जेके तव्हां असांखे कॉल करणु चाहियो था, बिल्कुलु कॉल कयो। नंबर आहे 0213538822 ते। ॿियो तव्हांखे नंबर नज़र अची वेंदो, कैरियर नंबर आहे, जेके तव्हां डॉक्टर सां उते हूंदो, कॉन्टेक्ट कयो। जेके बि नियाणियूं आहिनि, जेके बि छोकिरियूं आहिनि, डॉक्टर साहिब सां कॉन्टेक्ट करणु चाहिनि, यू कैन कॉल ओवर देयर, तव्हांखे रिस्पॉन्स मिलंदो। हिकिड़ो ब्रेक हलंदासीं, ब्रेक हली करे वापसि कचहरी कंदासीं, काॾे न वञो, राजो सुमन। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक छो। ऐं सभिनी खे चवणो, जेके पुछणु चाहियो था, कॉल करणु चाहियो था, स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो, तव्हां कॉल कयो। अदी खां कुझु पुछणु चाहियो था, अदी तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदो। अदी सियारे जा एक्चुअली प्रॉब्लम्स कहिड़ा आहिनि, स्किन जी हवाले खां तव्हां छा सम्झो, कहिड़ा प्रॉब्लम्स हाणे सखर, शिकारपुर, लाड़काणो, हैदराबाद, जेके असां वटि आहिनि शहरनि में, कहिड़ा प्रॉब्लम्स हूंदा जेके अक्सर करे? मां तव्हांखे ॿुधाए थी, स्किन में असांजो हिकु डिज़ीज़ हूंदो आहे हाइपोथर्मिया। हा, उहो वरी हिकिड़ो डॉक्टर सम्झे पेशेंट खे सम्झाइणो हूंदो आहे, त ईअं तमामु घणो जिते सियारो हूंदो आहे न, उते स्किन जो ईअं छिलका लहणु शुरू थी वेंदा आहिनि, ईअं स्केरिंग थींदी आहे भई पेशेंट जो, माण्हू परेशान थींदा आहिनि त असां छा कयूं, या कुझु अहिड़ी डेड स्किन थियणु शुरू थी वेंदी आहे जो चवंदा आहिनि त असां ग्रिप नथा करे सघूं। उहो एक्सेसिव सर्दी, उन सर्दी खां निकिरण जे लाइ दवाउनि खां पहिरियां सभिनि खां पहिरियां पंहिंजे पाण खे वार्म करिणो आहे, कहवनि ते रहणो आहे, थधियुनि शयुनि खे अवॉइड करिणो आहे। छो जो जॾहिं इंटरनली हली वेंदी आहे न थधि, त पोइ उन हिकिड़ी डिज़ीज़ खे हाइपोथर्मिया चवंदा आहिनि, जेको तमामु घणो कॉमन आहे। उन्हनि असांजे इंटीरियर जे सिंध में बि उन जॻह ते जिते तमामु घणी थधि थी पए, ऐं माण्हू जिते थधि जे हुअण बावजूदि बि तमामु घणा गरम कपिड़ा नथा पाइनि। हा, स्किन जे हवाले सां इहो थो ॿुधायां। वर न त मां तव्हांखे इहो थी चवणु चाहियां कि हूअं त सर्दी हिकिड़ो एॾो सुठो मौसम हूंदो आहे असां जहिड़े माण्हुनि जे लाइ, जीअं कि जेके एक्नी थी थिए, कि असां ख़ुशि थींदासीं त हाणे सर्दियूं अचण वारियूं न, हाणे स्किन बहितर रहंदी ऐं ऑइलिंग कोन थींदी फेस ते, त पोइ एक्नी बि न ईंदी। हाणे हिन टाइम मां ॾिठो आहे कि एतिरो मास्क पायूं था असां, सर्दी हुजे गर्मी हुजे, हिन सर्दी में मां ॾिठो आहे हर माण्हू खे स्किन जो एक्नी जो प्रॉब्लम आहे। छो जो चवनि था असां कम ते आहियूं त असां मास्क पातल आहे, असां वञूं पिया ॿाहिरि निकिरी त मास्क पातल आहे। असां मूंखे हाणे इहो ख़बर न आहे हिन वक़्तु इंटीरियर में मास्क कीअं पियो हले, तव्हां मूंखे ॿुधायो, पाइनि था माण्हू? शायदि घटि हूंदो साईं, माना तमामु घटि हूंदो वॾनि शहरनि में, मॉल्स वग़ैरह मौजूदु, अदरवाइज़ हूअं त रूटीन में घरनि में न हूंदो। अक्सर करे कंप्लेन्स कहिड़ी आहे, माना जीअं असां सखर में वेदर ॾाढो हूंदो आहे, सखर शिकार ॾाढो सी हूंदो आहे, हिते अक्सर करे औरतुनि में ॾाढी कंप्लेन आहे, स्किन में ड्राइनेस, एतिरी ड्राइनेस जो उन्हनि खे चवनि था असांखे वेठे वेठे लेग्स में कट्स था पवनि, अहिड़ा कट्स था पवनि जो असांखे लॻे थो त इहो छा, असांखे किथां खां लेसरेशन आई आहे, मतिलबु जीअं चोट जो निशान न हूंदो आहे, सर्दियुनि में वेठे वेठे ईअं कट्स पवंदा आहिनि। बसि मां इहो चवंदसि कि सर्दियुनि में वैज़लीन जो अप्लाई कयो घणो, जेतिरो वधीक वैज़लीन अप्लाई करे सघो त तव्हांजी स्किन खे स्मूथ रखंदो ऐं तव्हांजा पोर्स ईअं टाइटन रखंदो जो तव्हांजो वधीक में वधीक पाणी डिटेन कोन थींदो आहे। अच्छा, ऐं ॿियो त असां छा था सम्झो, त अक्सर करे असां वटि जेके माण्हुनि जी रूटीन जेका लाइफ आहे, डेली लाइफ आहे, उन में डू यू थिंक कि उन जी डाइट ठीकु न आहे, ऐं मतिलबु
कहिड़ी शइ जी वधि में कमी आहे? पाणी घटि पीअंदा आहिनि या असां वटि कहिड़ी शइ जो ख़्यालु न आहे जेकी स्किन जा घणा प्रॉब्लम तव्हां यकीन कयो डाइट ठीकु न आहे, डाइट इन जे करे ठीकु कोन्हे। असां जेके बि तक़रीबन तव्हां ॾिसो त हाणे माशाअल्लाह ख़ुशी थी थिए त असांजे पाकिस्तान में बि तमामु घणियूं मायूं बि वर्क थियूं कनि, औरतूं बि वर्क थियूं कनि, त मर्द ऐं औरत ॿिन्हिनि जे लाइ ॻाल्हाईंदसि। जेको वर्किंग पर्सन आहे ख़ासि तौर ते उनखे त का डाइट जो ख़्यालु ई न आहे। उहो सुबुह जो उहो छा खाई घर मां निकिरे थो त निकिरे थो, पूरो ॾींहुं हुनखे जेको ॿाहिरां जंक मिले थो उहो थो खाए। माउ पीउ जो जेको घर जी मानी आहे या घर जी उहा त मिले ई नथी, जेकी हेल्दी मानी आहे। त राति जो वधि में माण्हू खाए थो, उहो भला कहिड़े टाइम ते वञी खाए थो। त वर्किंग माण्हुनि जे लाइ न, पर जेके घर में रहिया पिया अथव न, मां ॾिठो आहे जेके फैमिली ओरिएंटेड मायूं आहिनि, जेके घर में आहिनि, हाउस वाइफ आहिनि, उन्हनि खां वधीक सुठी स्किन कंहिंजी न आहे। उन्हनि जो स्लीप ब्यूटी स्लीप बि आहे, वजन जो हू सुम्हनि थियूं, जेके तमामु ज़रूरी आहे। हूअं बि रोज़ राति जी जेकी स्लीप आहे उहा 7 खां 8 कलाक जी हुअणु मस्तु आहे, ज़रूरी आहे, जेके असां काथे था करे सघूं। तव्हां केतिरो सुम्हंदा आहियो? डोंट यू थिंक बाक़ी ॿियो प्रॉब्लम इहो तव्हां त जल्दी सुम्हंदा आहियो, जल्दी उथंदा आहियो? मां त जल्दी सुम्हंदी आहियां। तव्हां इहो ॿुधायो बाक़ी तव्हां सवेरे सुम्हंदा आहियो? मां 9:30 बजे सुम्ही रहंदी आहियां। 9:30 बजे बेड ते हूंदा? मां 9 बजे बेड ते हूंदी आहियां, त सुम्हंदे 9:30 थी वेंदा आहिनि। त वेकअप तव्हांजो काएं लॻे हूंदो? 4:30 जो थी वेंदा? बसि, उन खां पोइ मां कोन सुम्हंदी आहियां। तव्हांजी रूटीन छा हूंदी आहे? बसि 4:30 मां सुबुह जो उथंदी आहियां, इबादत नमाज़ खां पोइ मां छा कंदी आहियां, जो सुबुह जो 6:15 बजे वॉक ते निकिरी थी। अच्छा, वॉक बि कंदा आहियो? डेली कंदा? एवरी डे ऑफ माई लाइफ, ऑन इवन संडेज़। इवन संडेज़ यू आर डूइंग इट? हाणे सुभाणे मुंहिंजो वॉक आहे, पर 7 बजे, छो जो मूंखे ख़बर आहे त ॿारनि जो स्कूल ड्रॉपिंग कोन्हे। पोइ वरी बसि मां घर पहुचंदी आहियां न, पाण सां गॾु डॉग्स हूंदा आहिनि मुंहिंजा, सुबुह जो मां उन्हनि खे वठी वेंदी आहियां। उनखां पोइ जॾहिं मां वापसि ईंदी आहियां त बसि ॿार रेडी हूंदा आहिनि, उनखे स्कूल ड्रॉप कंदी आहियां, मां पाण ड्रॉप कंदी आहियां। उनखां पोइ जिम हली वेंदी आहियां। पोइ 25-30 मिनट्स जो जिम आहे बसि, छो जो उन 30 मिनट्स में तव्हांजी हालत ख़राबु थी वेंदी, एतिरो हार्ड कोर वर्कआउट आहे। बसि पोइ उनखां पोइ घर अची हस्बैंड खे ऑफिस मोकिले माण्हू पंहिंजे कम सां हली वञे, ऐं माण्हू 6 बजे वापसि अचे घर। अच्छा, हिकिड़ी शइ तव्हांखे पुछणु चाहियां थो त असां वटि मतिलबु तव्हां हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे, इहो हिकिड़ो वॾो इदारो आहे जेको माशाल्लाह तव्हां रन था कयो, त असां वटि इन वुमन एम्पावरमेंट बि थोरो ॻाल्हाईंदासीं। असां माना 25 नवंबर खां 10 दिसंबर ताईं जेंडर बेस 16 डेज़ ऑफ एक्टिविज़म सेलिब्रेट कयो वेंदो। 1999 में स्टार्ट थियो हुयो, UN में स्टार्ट थियो। त हिकिड़ी कामयाबु औरत लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि? तव्हां हाउ डू यू मैनेज सच काइंड ऑफ थिंग्स? छा थियणु घुरिजे, छा करणु घुरिजे? अॼु जी जेके छोकिरियूं आहिनि जेके पढ़नि थियूं, लाइफ ई मैनेज कोन था, लेट नाइट ताईं जागनि था, 4-5 वॻे ताईं, लाइफ का रूटीन न आहे, उहो वॾियूं आहिनि। मां जॾहिं कामयाबु औरत थियण जे लाइ तव्हां ज़रूरी न आहे की दुनिया जी हर किताब खणी पढ़ो। तव्हां पंहिंजी एजुकेशन कयो, जीअं तव्हां पढ़ो था, पंहिंजी यूनिवर्सिटीज़ मां निकिरो, पोइ उनखां पोइ पंहिंजो टाइम वेस्ट न कयो। तव्हां पंहिंजे इन त फादर खां सपोर्ट था वठो। फादर तव्हांखे सभिनि खां वधीक त फादर सपोर्टिव हुअणु घुरिजे, छो जे जेसिताईं फादर चए की मां शादी करायांसि उनखां पोइ पढ़े, ईअं कुझु कोन थो थी सघे। फादर शुड बी सपोर्टिव। अगरि फादर सपोर्टिव आहे त फादर बि असांखे अहिड़ो ई को रिश्तो कराए, हस्बैंड अहिड़ो हुजे जेको असांखे अॻियां सपोर्ट करे। दिस शुड बी प्लान्ड। ईअं ई अखियूं बंदि करे किथे बि शादी कराइणु, इहा ई आहे जेकी शइ औरत खे बिल्कुलु पोयां थी खणी वञे। दिस शुड बी प्लान्ड एज़ मच एज़ इट कैन। मतिलबु हर शइ प्लान त नथी थी सघे, सभु कुझु अल्लाह खे ख़बर आहे। पर अगरि हिकिड़ो फादर सपोर्ट करे पियो त ऐं जो हुन पंहिंजी धीउ खे पढ़ाए, MBBS कराए, हाउस जॉब कराए पियो, त हू अहिड़नि ई हथनि में पंहिंजी धीउ खे ॾिए जेको अॻियां हुनखे पढ़णु ॾे। ऐं उनखां पोइ अगरि हस्बैंड नथो मञे त हुनखे प्यार सां कन्विंस कजे की ॾिसो मां एतिरो वक़्तु गुज़ारियो आहे, पंहिंजो वक़्तु ज़ाया छो कयां, मां पंहिंजी पढ़ाई ज़ाया छो कयां, ऐं अॻियां वधण लाइ बि छा करिणो। कन्वीनियंस हुअणो घुरिजे। माण्हू हिकिड़ो अहिड़ो हुजे, छोकिरी या छोकिरो, त हू कन्विंस करे सघे प्यार सां। हर शइ झगड़े सां कोन थी मिली सघे ज़िंदगी में, प्यार सां। भले साल लॻे, 2 साल लॻनि। मूंखे पंहिंजी क्लिनिक खे खोलण में 9 साल लॻा। 9 साल लॻा तव्हांखे? 9 इयर्स। मां पंहिंजो हाउस जॉब कयो 2008 में, ऐं मां हाणे वञी 2017 में खोलियो आहे। त उहो कीअं, मां कॾहिं पंहिंजे हस्बैंड खे फोर्स न कयो। मां जॉब्स कंदी हुअमि, हुननि खे पाण फील थियो की हाणे 2 जॉब्स, आई वॉज वर्किंग एट 2 प्लेसिस। अच्छा। हिकिड़ी जॻह खां निकिरंदी हुअसि, ॿी जॻह ते साइन इन कंदी हुअसि। त मुंहिंजे हस्बैंड चयो त व्हेन यू आर वर्किंग सो मच, तोखे पंहिंजी क्लिनिक हुजे, छो जो जॉब आवर्स असां घटि नथा कराए सघूं। का बि डॉक्टर वञे थी किथे कमु करणु त 8 कलाक आहे, 8 कलाक त माण्हू करे वञे, नाइट पियो करे, डे पियो करे, इन जे करे। ऐं मां तव्हांखे, तव्हां चओ था त कामयाबु थियण लाइ तव्हांखे तामुल तमामु ज़रूरी आहे। तव्हांजे सबर हुजे, तव्हांखे सबर खपे। असां वटि पेशेंट्स एॾा ईंदा आहिनि जेके तमामु ज़ोर सां ॻाल्हाए वेंदा हली आहिनि, त मां वेटिंग ते, सिर्फ़ु वेटिंग ते, अञा प्रोसीजर वग़ैरह त हुननि आख़िर में थैंक यू चई वञे हिकिड़ो माण्हू, ऐं हुनखां वेटिंग ते टाइम ते तमामु घणो शोर मचाए, त हुनजी नेकी करे भई थैंक यू काॾे असां छा कंदासीं। त मां त कहंदी तामुल सबर हिकिड़ी औरत लाइ तमामु ज़रूरी आहे अॻियां वधण लाइ। तव्हां इफ यू टॉकिंग अबाउट द वुमेन, तमामु घणो सबर खपे, तामुल खपे, अॻियां वधण जे लाइ जुस्तजू हुजे ऐं महिनत हुजे। तव्हां ॿुधायो पिया तव्हां पंहिंजा ॿार बि सुबुह जो सवेल मैनेज कयो पिया, ऐं जेको आहे उनखे अलावा ॿारनि खे स्कूल बि छॾियो पिया, उनखां पोइ जिम बि कयो पिया, जिम खां पोइ तव्हां क्लिनिक बि ईंदा आहियो, घर जो सॼो कारोबार कमकार जेको आहे सॼो कयो था। त मतिलबु इहो ॾाढो ॾुखियो न आहे? तव्हां एक्सेप्शनल केस न आहे इहो शायदि? मुंहिंजे ख़्याल सां बिल्कुलु माण्हू कनि था, पीपल डू इट। मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ी कामयाबु औरत जेकी पंहिंजे हस्बैंड खे, ॿारनि खे, ऐं पंहिंजी फैमिली खे ख़ुशि रखे सघे थी,
वो कंदी हूंदी। You are doing it. आई एम डूइंग इट मूंखे And you are ख़बर happy. You are happy with that. आई एम वेरी हैप्पी, आई एम सेटिस्फाइड विद माई लाइफ, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो करम आहे। छो जे इहो बसि थिए थो जो सभिनि खे ॾाढो महदूद टाइम था ॾेई सघूं। माना इन शइ ते असां माना किथे बि नथा थी सघूं न। हिकिड़ो जेकॾहिं तव्हां PMC में ग्रेजुएट आहे उहो तव्हां हिन वक़्तु ताईं इंटरनेशनल लेवल ते तव्हांजो नालो आहे, पीपल नो यू। यहाँ पे असां वटि हिकिड़ी जेको आहे न माना हिकिड़ी जेंडरी आहे जेका असां वटि अक्सर करे रूलिंग क्लास आहे, देन दे नो यू वेरी वेल। तव्हां जेके PMC में पढ़ंदा हूंदो तंहिंमहिल यू नेवर नो कि तव्हां इन लेवल ते वेंदो, त मतिलबु इहो हिकिड़ो पॉसिबल त आहे न। तव्हां ड्रीम ॾिठो, हिकिड़ो ड्रीम कंप्लीट कयो, ऐं तव्हांजो शुरू खां ड्रीम हो त माना मां हिकिड़ो कॾो कमु कंदुसि। शुरू खां मां सोचियो मूंखे हमेशह हूंदो कि मां यूरोलॉजिस्ट थींदसि ऐं मूंखे किडनी जो डॉक्टर थियणो आहे। You just changed it. I changed because when I went there, I saw everybody was on almost went. माण्हू पंहिंजो किडनी पिया चेंज कराइनि, माण्हू सभु नंढा नंढा ॿार जेके उन्हनि जो डायलिसिस पिया थिए। मां चयो जेको कमु मां करे नथी सघां, जंहिंसां मूंखे पैनिक अटैक मां उहो कमु कयो मूं साल खनि, मां चयो न मां नथी करे सघां, आई कांट वर्क। सो वेल हिकिड़ो इन ॻाल्हि ते हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ कचहरी कंदासीं, काॾे त वञो राजो सां। वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक टू शो। जेके तव्हां शो में अटेंडेंस खणणु चाहियो था, कॉल करणु चाहियो था, बिल्कुलु कॉल कयो। ऐं अॼु सां कुझु सवाल पुछणु चाहियो था पुछी सघो था। ऐं इवन असां अॼु जो शो जेको आहे रिकॉर्ड करे बि यूट्यूब ते ईंदो, तव्हां उतां बि कुझु नंबर खणी अॼु सां कॉन्टेक्ट करे सघो था ऐं कुझु पुछणु चाहियो था बीमार। हाणे तव्हां ॿुधायो अक्सर सियारे में मतिलबु इहो ड्राई स्किन रहंदी आहे, जेको घणो प्रॉब्लम इहो ई आहे, त तव्हांखे माण्हू अप्रोच कीअं कंदा आहिनि? तव्हां जेका कैंप लॻाईंदो टंडे आदम में, त तव्हां सिर्फ़ु कराची में हो, तव्हां उहो कैंप तव्हां फ्री कैंप लॻाईंदा? पहिरियों मां फेसबुक ते हणंदी हुअसि आई एम गोइंग टू टंडो आदम, पर ॾाढी रस्ती हूंदी, त उन सां वरी थियो अनकंट्रोलेबल हो, न मां ॾिसी सघां पई न मां हैंडल करे सघां पई। हाणे उते मुंहिंजी हिकिड़ी पर्सनल असिस्टेंट आहे जेकी गैदर कंदी आहे। हिकिड़ो हफ़्तो पहिरियों मां ॿुधाए छॾी आई एम कमिंग। पहिरियों मां वियमि पे वंस इन अ वीक रमज़ान जे महीने में, हमेशह वंस इन अ वीक वेंदी आहियां रमज़ान में। नाउ टू मेक इट प्रैक्टिकल आई एम जस्ट गोइंग वंस इन अ मंथ, महीने में हिकिड़ो, हर 25 तारीख़ ते 25, 26 या 24 मां हिकिड़ो ॾींहुं हूंदो आहे जो सभिनि खे इंतज़ारु हूंदो आहे, मां वेंदी आहियां अटेंड कंदी आहियां। सुठी ॻाल्हि आहे। तव्हां अॻे दफ़े बि चओ तव्हां हैदराबाद, अॻिते छो था वञो? हैदराबाद मुंहिंजो आई लव हैदराबाद, छो जो मां बॉर्न हैदराबाद जी आहियां, तंहिंजे करे मूंखे त हैदराबाद सां ॾाढो प्यार आहे। मसइलो इहो आहे कि जेको टंडो आदम मुंहिंजो हस्बैंड जो शहर आहे, मां हिकिड़ो चूज़ करे सघियमि पई, या पंहिंजो हैदराबाद या टंडो आदम हस्बैंड जो, मां चूज़ कयो हस्बैंड जो शहर। हैदराबाद टंडो आदम अचनि। सो वेल अच्छा, ॿियो अॼुकल्ह जेके नयूं नयूं टेक्नोलॉजी आहिनि, स्किन ते इलाही जीअं मडोना हिन वक़्तु यंग थी रही, जेनिफर लोपेज़, बिल्कुलु कहिड़ियूं टेक्नोलॉजी अची आहिनि? बसि मां तव्हांखे चवां थी मज़र, थोरो बि माण्हू थोरो बि सैक करे थो न, फौरन पंहिंजे पाण खे लिफ्ट कराए छॾे। एॾा ज़बरदस्त थ्रेड्स अची विया आहिनि। पहिरां असां बि हिकिड़ी एज में घबराईंदा हुआसीं कि कीअं लिफ्ट थींदो। माण्हू एतिरा प्यारा अमेरिकन्स ऐं यूरोपियंस थ्रेड्स अची विया आहिनि, इलाही कंपनियूं ठाहिनि पियो, कोरिया बि ठाहे पियो। तव्हां रुगो जेको तव्हांजो फेस, हमेशह फेस जेको आहे मथां खां हेठि ड्रूप कंदो आहे, त पहिरां एज कीअं फील थींदी आहे, अखियूं असांजूं संक थियणु शुरू थींदियूं आहिनि। मां अगरि पंहिंजे अॼु खां 10 साल पहिरां जी तस्वीर ॾिसां त मुंहिंजी अखियुनि में ईअं हॉलो न हूंदो, जेको मां पंहिंजे लेंजे करे डिस्क्राइब कंदी आहियां, त माण्हू पंहिंजे पाण खे पहिरां ॾिसे। जेको असांजो फेस बॉक्स फेस थो थी वञे, बिकॉज असांजो फैट हमेशह लहंदो आहे हेठि तरफ़। अगरि असां हिनखे लिफ्ट था कराए छॾियूं त तव्हां यकीन कयो, जीअं माण्हू एज करणु शुरू 35 खां पोइ फौरन माण्हू 36, 37 जी हिकिड़ी एज में अची हिकिड़ो थ्रेड लॻाए स्टिच कराए, तव्हांजो आराम सां साल सवा साल निकिरी थो वञे। तव्हांखे जीअं लॻे थोरी ॿी सैगिंग थिए, ऐं सैगिंग सभिनि खां वधीक छा सां थी थिए? शुगर सां। एक्स्ट्रा ऑर्डिनरी चांहि में ॿ चमचा था विझो। असां सिंधियुनि में घणो शौक़ु हूंदो आहे घणी मिठी चांहि जो, ख़्यालु रखो। मिठी चांहि मां माण्हू नथो निकिरी सघे, मूंखे ख़बर आहे, पर अगरि तव्हां निकिरणु चाहियो न पंहिंजी ब्यूटी लाइ, त निकिरी सघो था। सिर्फ़ु हिकिड़ो चमचो कयो ऐं हिन मिठे तव्हांखे अगरि विझणो आहे न घणो, मूंखे ख़बर आहे त गुड़ बि ख़तरनाक हूंदो आहे मिठे जे हवाले सां, पर हिकिड़ो चंक सिर्फ़ु तव्हां गुड़ जो विझो त तव्हांखे कोई शुगर जी ज़रूरत न आहे। पर कोशिशि इहा कयो, जेको हीअं मां हरभरू ऐड थी कयां एवरी डे वारनि जी, एवरी डे जो जेको पाउडर बि मिले थो, उनखे त तव्हां थोरो विझो त तव्हांखे त पोइ शुगर जी ज़रूरत ई न आहे। बिल्कुलु, असां वटि देसी हिकिड़ो टेस्ट डेवलप थियो न, चांहि पीअणी, चांहि त उहे पींदा आहियूं पाण, काढ़े ऐं उनजो मज़ो बि कुझु ॿियो, मज़ो ई पंहिंजो। सर्दी में त रुगो चांहि जो ई मज़ो आहे। असां वटि चांहियूं घणी हूंदियूं आहिनि, जेको अच्छा ॿियो इहो त जेके जीअं नंढनि ॻोठनि जा सखर जी पर्सपिल, सखर शिकारपुर लाड़कानो, इतां जा पेशेंट तव्हांखे अप्रोच कंदा, उहे अचनि कीअं, तव्हां कीअं कोऑर्डिनेट? एवरी मंथ माशाल्लाह सखर जा पेशेंट था अचनि, मूंखे एॾी ख़ुशी थी थिए। मां उथे बि रहंदी आहियां, मुंहिंजा इहे सिंधी माण्हू अची विया, हालांकि सॼा पेशेंट असांजे लाइ पेशेंट्स आहिनि, पर ही सखर मां, सेवण शरीफ़ मां, ऐं हिननि घोटकी मां ॿुधायामांव, नवाबशाह मां रेगुलर, ऐं वधीक में वधीक मूं डॉक्टर्स था अचनि, जेके डॉक्टर्स एज़ अ पेशेंट डॉक्टर था अचनि। मूंखे एॾी ख़ुशी थी थिए, चलो हिकिड़ो डॉक्टर वेंदो आहे न असांजे माशरे में, ॾुख थो थिए, पर इलाही हिकिड़ो फैक्टर घुमे थो, डॉक्टर जेलिसी कॾहिं न करणी घुरिजे। डॉक्टर ॿिए डॉक्टर खे हमेशह मोटिवेट करे, त उहो डॉक्टर्स ईंदा आहिनि, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं मां इहा ॻाल्हि विसरी वेंदसि ॻाल्हाइण में, मां इहो हिकिड़ो मैसेज ॾियणु थी चाहियां सभिनि खे, बॉइज़ एंड गर्ल्स सभिनि खे,
कि हिन सर्दी जे सियारे जे मौसम में असांखां पाणी पीअणु विसरी थो वञे, जेको असांखे ज़रूरु पीअणो आहे। फेस असांजी बॉडी समेत डिहाइड्रेटेड थी थो वञे, त उहो हाइड्रा फेशियल्स करण खां सभिनि खां पहिरियां तव्हांखे छा करिणो आहे, पाणी तमामु मां ख़ुदि चोर आहियां पाणी जी, पर वरी बि वधीक में वधीक मां हिकिड़ो पंहिंजे पाण खे न हिकिड़ो घड़ी में अलर्ट करे छॾियो आहे, रखे छॾियो आहे। हर कलाक खां पोइ मुंहिंजो अलार्म वॼंदो आहे त मूंखे ख़बर आहे मूंखे पाणी पीअणो आहे। हिकिड़ो त पाणी पीअणो आहे, ॿी ॻाल्हि त को वैसलीन नंढड़ी हिकु जैसे जॉनसन्स बेबी वैसलीन हूंदी आहे, या को फिजियोजेल, को अहिड़ो हिकिड़ो वैसलीन मॉइस्चराइज़र कुझु अहिड़ो रखो पाण वटि जेको हर 2 आवर्स में अप्लाई कयो सर्दियुनि में। उन सां छा थो थिए, अगरि तव्हां हिकिड़ी लेयर पंहिंजे मुंहं ते लॻाए छॾियो था वैसलीन जी या कंहिं बि सनब्लॉक जी या मॉइस्चराइज़र जी, उन सां तव्हांजी वाटर रिटेंशन घटि थी थिए, ड्राइनेस घटि थींदी, ऐं यकीन कयो तव्हां इन क़िस्म जे हाइपोथर्मिया में वञण खां बचंदो। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहियां पियो त स्किन ते जीअं अक्सर असां वटि ॻोठनि में देसी खाधा अक्सर माण्हू खाईंदा आहिनि, लस्सी थियो, मखणु थियो या खीर, अहिड़ी कुझु शयूं, जंक न हूंदो। मतिलबु इहे सही आहिनि तव्हांजे हिसाब सां स्किन लाइ ठीकु आहिनि? लस्सी सां ॿियो छा तव्हां छा चयो? लस्सी, मखणु, खीर ऐं मानियूं इहे खाईंदा? सभु हेल्दी आहे, मां हिनखे कीअं मना कया, इहे सभु हेल्दी आहे। हालांकि इन सां वज़न बि बढ़े थो, मतिलबु अगरि केरु डाइट जे बारे में थो पुछे त पोइ त बिल्कुलु अलॻि डाइट, पर अगरि केरु हेल्दी हीअ हेल्दी आहे न सभु। असांजो जेको देसी मखणु ठहे थो, इहो हिन में फैट इलाही आहे, पर वरी बि इहो हेल्दी आहे। जेके माण्हू देसी मखणनि ते आहिनि उहे जहिड़ा तगड़ा बीठा आहिनि जो बसि उन्हनि सां असांजो को मुक़ाबिलो ई न आहे। को प्रॉब्लम कुझु मेलन्यूट्रिशन स्टैंडिंग थी हो? बसि इहो ख़्यालु माण्हू रखे कि जंहिंजो ऑलरेडी कोलेस्ट्रॉल वधियलु आहे, या फैमिली में इहो आहे कि कंहिंजो कोलेस्ट्रॉल तमामु घणो वधियलु आहे, जेके कंहिंजी जीन में आहे कि भई असांजा हेल्दी माण्हू आहिनि फैमिली में, उन्हनि खे थोरो अवॉइड करिणो घुरिजे। छो जे इन सां गॾु अगरि डायबिटीज़ थी वञे न, तव्हांजी 30s खां पहिरियां अगरि तव्हांखे डायबिटीज़ थी वञे त ॾाढो जल्दी एज था कयो था। जल्दी एज था कयो, बिल्कुलु बिल्कुलु, तमामु सही ॻाल्हि। अच्छा, तमामु सुठी ॻाल्हि आहे। कोई कुझु सुवाल कुझु पुछणु चाहियो था त पुछो। मां हिकिड़ी ॿियो कुझु पुछणु चाहियां त तव्हां USA वियो, जिते किथे इहे कोर्सिस वग़ैरह कया, हाणे बि तव्हां इनशाला कंदो केॾे, केतिरो फ़र्क़ु आहे हितां जी क्लिनिक्स ऐं उहे जेके माण्हू अटेंशन ॾियनि था हिन स्किन जे मैटर खे, ऐं हितां जा माण्हू केतिरो फ़र्क़ु आहे? कॉन्टेक्स्ट कहिड़े में, माना उतां जा माण्हू जीअं ॿुधंदा जेनिफर लोपेज़, मैडोना, या वॾा वॾा जेका आर्टिस्ट सेलिब्रिटीज़ आहिनि, आम माण्हू बि, लिप टैटू थी विया, मतिलबु ॿिया खोड़ सारा जेके आहिनि, हिन में केतिरो फ़र्क़ु आहे? तमामु घणो फ़र्क़ु आहे। हालांकि असांजा पाकिस्तान जा डॉक्टर्स तमामु सुठा आहिनि, मां चवां थी त एतिरा महिनती एॾा टैलेंटेड आहिनि असांजा डॉक्टर्स। वी फील प्राउड कि असांजे पाकिस्तान में एॾा वॾा वॾा नाला मौजूदु आहिनि, पर द थिंग इज़ हुते टेक्निक्स आहिनि। त असांजो हिते एतिरो टैलेंट आहे न, अगरि असांजे पाकिस्तान में न टैलेंट्स, अगरि असां वटि टेक्निक्स ऐं असांखे उहे सभु शयूं मुयसरु हुजनि, जीअं उते एॾियूं बेस्ट लेवल जूं जेके नंढियूं नंढियूं लेवल जूं नंबर जूं जेके नीडल्स मौजूदु आहिनि, जेके सूरी नथियूं कनि, एतिरा नंढा नंढा गैज मौजूदु आहिनि। मां इन जे करे सिंपल नॉन मेडिकल लफ़्ज़नि में बि ॻाल्हायां ताकी हर माण्हू सम्झी सघे। नीडल जी जेकी साइज़ असां वटि इंसुलिन सिरिंज जी जेकी नंढड़ी साइज़ आहे, उन खां बि नंढड़ी बारीक साइज़िस आहिनि हिन वटि, फ्रेंच नीडल्स आहिनि हिकिड़ियूं जेके असां घुरायूं आहिनि। पर हाणे हर डॉक्टर वटि हुजनि न, त न पेशेंट खे करण में कुझु सूरु थिए, न पेशेंट खे महसूसु थिए, हू आराम सां पंहिंजो प्रोसीजर बि कराए सघे ऐं रिज़ल्ट ॾिसो पोइ तव्हां हुनजा। और छो जो उन नीडल में हिकिड़ो हिसाबु किताबु छा आहे, को डॉक्टर आहे जेको अञा नयो डॉक्टर थियो आहे, उनखे बि घणी प्रैक्टिस न आहे, त हू उन नंढड़ी नीडल जे ज़रिए पेशेंट खे वधीक डीप प्रिक करे ई नथो सघे। जिते वञिणो आहे सबकुटेनियस वञिणो आहे त सबकुटेनियस, मां मतिलबु तव्हांखे मेडिकल लैंग्वेज नथी ॻाल्हायां, मतिलबु हिकिड़ी मथी लेयर खां जेको असांजी जेकी सुपरफिशियल लेयर आहे मथी, उन खां हेठि जेको सेकेंड लेयर आहे न, उन ते वञण जे लाइ न हिकिड़ी नीडल उन्हनि जी फिक्स आहे। असां वटि वरी हिकिड़ी अहिड़ियूं मैनुअल नीडल्स आहिनि जेके असां नंढे वॾे हर माण्हू में यूज़ पिया कयूं। इहे टेक्निक्स अगरि हिते अची वञनि ऐं हिकिड़े वक़्त में अची असांजा पाकिस्तानी खणी अचनि, त उहो मां चवां थी पोइ घटि फ़र्क़ु रहंदो। बिल्कुलु। अच्छा, पेशेंट जी अंडरस्टैंडिंग कीअं आहे? जी उतां जा माण्हू ॾाढा कॉन्शियस आहिनि, हिते माण्हू आहिनि कॉन्शियस हाणे थिया आहिनि तमामु घणा। ओ माय गॉड, हिकिड़ी जेतिरी ख़ूबसूरत माई हुजे, उहा पंहिंजे पाण खे हिकिड़े डिनाइल में खणी वञी, मतिलबु हू डिनाइल में आहे, हू चए थी मां इन खां घटि न थियां। हू जीअं 40 टन ते मां पेशेंट्स खे ॾिसां पई, मां आई एम बीन वर्किंग फॉर 14 इयर्स, 14 सालनि खां कमु कया। इन्हनि 14 सालनि में का त कुझु अहिड़ा पेशेंट हूंदा जेके 10 सालनि खां आहिनि मुंहिंजा, त मां उन्हनि खे ॾिसां पई त हू जीअं आहिस्ता आहिस्ता हू चेंज पई थियनि, उन्हनि खां नथो बर्दाश्त थिए। हू चवनि थियूं त असां खां इहे 2 लाइनूं बि क्यों नहीं हटा सकती आप? मज़र हर शइ नथी हटी सघे। मां सभिनि खे ॿुधाईंदी आहियां त अगरि 4 लाइनूं हुन मां असां सिर्फ़ु 2-2.5 हटाईंदासीं, 4 जी 4 लाइनूं नथियूं हटी सघनि। इन जे करे माण्हू खे हिकिड़ो अंडरस्टैंड रियलिस्टिक अप्रोच, त डॉक्टर सां हो जाएगा, थी वेंदो, करे न चवणो घुरिजे। हर डॉक्टर जी पंहिंजी मर्ज़ी आहे, पर मां चवंदी आहियां की डॉक्टर्स खे बि इहो सोचणो घुरिजे त इन ॻाल्हि में जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी न कनि, पेशेंट अगरि तमामु घणा ड्रीम्स खणी वञे थो न, त पोइ हू थी थो वञे ओवर प्रॉमिस। माण्हू हिकिड़ो त प्रॉमिस न करे वरी ओवर प्रॉमिस माण्हू कीअं था कनि?
त जे हाणे माण्हू तव्हांखे हाणे केर बि पेशेंट वटि अचे मूंखे चए कि मेरा ये दाग हट जाएगा ऐं मां चवांसि कि ये 6 ट्रीटमेंट कराओ एडवांस ट्रीटमेंट मुझे पैसे दे दो 6 के ताकि पेशेंट भी न हेॾे होॾे थिए 6 ट्रीटमेंट करा लो आपका चला जाएगा न तव्हां चओ हर दफ़ा अचो तव्हां पंहिंजा हुन टाइम ते पे कयो तव्हां 6 सिटिंग्स वठो मतिलबु तव्हांखे 8 वठणी पवनि मतिलबु 10 मां ॾिसंदी वेंदसि केतिरो फ़र्क़ु पियो यस एंड देन 100% कोन वेंदो नथिंग इज़ 100% न 90% ताईं ट्रीटमेंट्स अची विया आहिनि कमाल जूं मशीनूं अची वियूं आहिनि जेके 90% ताईं खणी वञनि पर 100% कुझु कोन्हे 100% काई बि शइ न आहे अच्छा लेट्स सपोज हाणे स्टेप बाय स्टेप तव्हांजी PRP थींदी आहे PRP खे तव्हां ॾाढो सक्सेसफुल चयो आहे तमामु सुठो छो जो नेचुरल रीज़न छो जो ॾिसो बोटॉक्स ऐं फिलर्स त हाई क्वालिटी जा आहिनि किथे हाई क्वालिटी जा आहिनि किथे लो क्वालिटी जा आहिनि मां हर डॉक्टर जी ॻाल्हि थी कयां किथे कुझु हाई क्वालिटी हूंदो आहे कुझु लो हूंदो आहे कुझु हर कंपनी जे हिसाब सां पर प्लाज़्मा में त का क्वालिटी जो ई फ़र्क़ु न आहे न प्लाज़्मा त तव्हांजो पंहिंजो आहे हाणे उहो उन में छा क्वालिटी थी अचे अगरि तव्हांजे अंदरि सुठी हेल्थ आहे तव्हांजी डाइट सुठी आहे तव्हां सुठो खाओ पियो पिया तव्हांखे ग़लति एडिक्शन ते कोन आहियो ऐं अगरि तव्हांजी हेल्थ सुठी आहे त तव्हांजो प्लाज़्मा बि वधीक निकिरंदो ऐं हेल्दी निकिरंदो उहो एॾो सुठो इफेक्ट कंदो जहिड़ो त मां त इहो थी चवणु चाहियां की कॉस्ट इफेक्टिव जेकी शयूं हूंदियूं आहिनि बेस्ट इहो आहे की माण्हू प्लाज़्मा ते पहिरां अचे सभिनि खां पहिरां जीअं एज करणु शुरू करे पहिरां प्लाज़्मा ते अचे PRP कराए तव्हांखे पाण ई अंदाज़ो थी वेंदो त मुंहं में चेंजिस अचनि पिया बिल्कुलु ऐं प्लाज़्मा सुठो प्लाज़्मा खे तव्हां रिकमेंड कंदव सभिनी जेके बि छोकिरियूं छोकिरा करणु चाहिनि था उहे जेको 25 खां पोइ जेके थोरो अॻियां पोयां लॻे थो कि हेयर लॉस जो प्रॉब्लम आहे हेयर लॉस जे बारे में कुझु ॿुधायो असांखे पिगमेंटेशन आहे या हेयर लॉस आहे या को ईअं हिकिड़ो अहिड़ो मसइलो पियो अचे फेस ते या तमामु घणी एक्नी थी वई आहे प्लीज़ PRP करायो तव्हां ॾिसो हर मसइले जो हल PRP आहे अच्छा जीअं ॿियो वारनि जो मसइलो आहे तव्हां वारनि जे मसइले जे बारे में बि कुझु ॿुधायो जिन खे प्रॉब्लम आहे हेयर्स जो उन लाइ तव्हांजी छा सजेशन तक़रीबन हर चौथी 5 माई खे हेयर लॉस जो प्रॉब्लम आहे छो हेयर लॉस जो प्रॉब्लम आहे जेके एक्सेसिव लेवल ते सलॉन्स में ब्लो ड्रायर थियूं कराइनि वेरी गुड हीट एतिरी हीट उनखे ख़बर आहे की स्पेशली नंढी यंग छोकिरियूं प्लीज़ असां बि कयोसीं पर काश मां हाणे चवंदी आहियां अगरि मूंखे पुरानो टाइम मिली वञे अॼु खां 20 साल पहिरां त मां इहो न कयां अम्मी चवंदी बेटा इहे स्ट्रेट वार करे न वञ कॉलेज मां चवंदी अम्मी मुंहिंजा घुंघराली वार बिल्कुलु मुंहिंजा घुंघराली हूंदा मां चवंदी अम्मी जान मूंखे नथा वणनि वार बुलिंग थी थिए मुंहिंजी मां स्ट्रेट थी करे वञा न कयो तव्हां जेतिरा पंहिंजे पाण खे नेचुरल रखंदो छो जो हिकिड़ो टाइम अचिणो आहे तव्हांखे ज़रूरु करिणो पवंदो ऐं यू हैव टू डू इट एंड यू शुड डू इट तव्हांखे करिणो घुरिजे ख़ूबसूरती जे लाइ हिकिड़े वक़्त में उन ख़ूबसूरती जे वक़्त लाइ पंहिंजा वार बचायो यंग एज में स्ट्रेटनिंग न कयो छोकिरा बि ॾाढा स्ट्रेटनिंग कंदा तमामु घणा प्लीज़ स्ट्रेटनिंग न कयो जेल न लॻायो वारनि में तव्हां इन एज खां हेल्दी रखंदो न इन ॻाल्हि में फर्मा बरदारी कंदो न त तव्हां पाण चवंदो त अरे 25 जी एज खां पोइ असां केतिरो इंजॉय पिया कयूं बिल्कुलु इहा वारी ॻाल्हि खे वाक़ई अक्सर करी इहो तव्हां वग़ैरह रियल ॿुधायो पिया सो वरी हिकिड़ो ब्रेक वठणो असां हिकिड़ी ब्रेक ॾियणो आहे ब्रेक खां पोइ कचहरी कंदासीं ॾाढी कॉमेडी ॻाल्हि बि थिए काॾे न वञिजो राजो समझ वेलकम बैक वियर्स वेलकम बैक टू शो सो वेल वारनि जो तव्हां इहो ॿुधायो तव्हां छा सम्झो अपकमिंग माण्हुनि सां कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम थी सघंदा स्किन खे हवाले को माण्हू प्रिकॉशन्स वठे या कुझु करे डू यू थिंक कहिड़ी का शइ सजेशन ॾिए अहिड़ो कुझु ॿुधाए सघो था बसि मां कोशिशि कयो आहे न की पंहिंजे एज सां गॾु माण्हू पाण खे ईअं कनेक्टेड रखे की जीअं लॻे कोई प्रॉब्लम आहे हेयर लॉस जो माण्हू फॉरन भरे कंहिं बि नियरेस्ट डर्मेटोलॉजिस्ट वटि या एस्थेटिक प्रैक्टिशनर असां वांगुरु जेके जिते बि नियरेस्ट डॉक्टर हुजे हुनखे रुजू करे चए की असांखे हीअ प्रॉब्लम शुरू थी विया आहिनि अक्सर तव्हांखे असांजो प्रॉब्लम आहे अक्सर माण्हू बुखार ई न ॾेखारींदा आहिनि माण्हू मलेरिया टेस्ट माना तव्हांखे लॻे थो त हिन वक़्तु माण्हू स्किन खे अञा उन कैटेगरी ते न रखियो आहे कुझु माण्हू आहिनि जेके मतिलबु उनजा खोड़ सारा कॉन्टेक्ट्स आहिनि त सोशल मीडिया आहे तस्वीरूं आहिनि अकाउंट उन खे माण्हू पाण खे जीअं अक्सर 360 कैमरा हाउस थी वेंदा उन कॉन्टेक्ट्स में मां इन जे करे फ्री रखियो आहे ऐं हर माण्हू मां चाहींदी आहियां त माण्हू घटि में घटि अमाउंट रखे फ्री इन जे करे रखियो आहे त हर माण्हू अचण में हिकु सेकेंड न हिचकिचाए न तव्हांजे इंटीरियर ते ॾाढा असांजा माण्हू आहिनि जेके अचणु चाहिनि था पर उहे चवनि था भई असां वटि हींअर कन्वेंस न आहे या असां एॾो परे कराची नथा अची सघूं त हर माण्हू वटि माप नथी पहुची सघां पर हिकिड़ो इदारो मूं ठाहियो आहे त मां चाहियां थी जंहिं बि जॻह जो माण्हू हुजे आई विल नेवर टेक कंसल्टेशन फीस फ्री रखी ॾिसंदसि मां पर मां एटलीस्ट उन्हनि खे गाइड करे सघां की तव्हां हाणे अॻियां बचो मज़ीद प्रॉब्लम्स खां तमामु सुठी ॻाल्हि आहे का बि फीस न आहे तव्हां कंसल्टेशन जी का बि फीस न आहे बाक़ी जेको प्रोसीजर हूंदो जेकी शइ हूंदो उहो न हूंदो बिल्कुलु बाक़ी कंसल्टेशन का बि फीस न आहे को बि माण्हू अची तव्हांखे आराम सां ॾेखारे सघे प्लीज़ अचे ऐं मां ऐं प्रोसीजर सभिनि जो न कंदा आहियूं असां अच्छा सभिनि जो न त केरु केरु इहो बि न सोचे मिसकंसेप्शन न करे की पैसा असांखां फीस न वठंदी पर शायदि प्रोसीजर जे वधीक पैसा वठनि न तव्हां हर माण्हू खे मां कोन थी कयां ट्रीट ॾिसो न माण्हू केतिरो बि ईअं फ्लॉ मतिलबु माण्हू कीअं बि ईअं करे ॻाल्हाए पर मां जेको यकीन थी कयां की अगरि मां दिलि सां फ्री कयो आहे ऐं अॻियां लाइफ टाइम फ्री रखंदसि इनशाला त मां चाहियां थी त हिकिड़ो माण्हू सोचे ऐं महसूसु करे त मां वाक़ई जेन्युइनली पई अच्छा इहा हिकिड़ी शइ तव्हांखे एप्रिशिएट कयूं था बिल्कुलु तव्हां लाइफ ॾाढो शयूं तरह मैनेज कयो था हाउ डिफिकल्ट इट इज़ त तव्हां सॼो सिस्टम इहो खड़ो कयो आहे एॾी वॾी मार्केट में जिते हिकिड़ा
पेंटियम 4 टाइप माण्हू हुया जेके हिकिड़ो माना मोनोपोली हुई उन में तव्हां जेके सिस्टम कयो त इहो डिफिकल्ट केतिरो रहियो तव्हांजे लाइ? मूंखे केॾो ॾुखियो सवाल पुछियो आहे। हा न बिकॉज़ वो हिकिड़ो हुन न एस्थेटिक हिन जो जवाब केतिरो ॾुखियो आहे तव्हांखे? ॾाढो ॾुखियो हे मां हिन हींअर लाइव केतिरो टाइम टेकिंग आहे? तव्हां केतिरी स्ट्रेस ॾिनी? तव्हां केतिरी हर्डल्स केतिरा प्रॉब्लम्स आया तव्हां? बिल्कुलु कुझु ख़बर न पई। मां बिस्मिल्लाह करके पहिरीं मतिलबु चइबो आहे न बिस्मिल्लाह करे शुरू कयो। सॉरी 2 लैंग्वेजेस मिक्स पई कयां, उर्दू ऐं मां बिस्मिल्लाह करे शुरू कयो ऐं मां बसि अलाह जो नालो वरितो ऐं मुंहिंजो अलाह साईं बसि हाणे मुंहिंजी नियत आहे टू हेल्प ऐं सर्व पीपल ऑन द लोएस्ट प्राइस। मां बिस्मिल्लाह थी कयां। बिल्कुलु को हिट बि अंदरां पियो पे मूंखे ख़बर न पई पई। अगरि कहिड़ी तकलीफ़ मूंखे अंदरां पहुचाए पियो मूंखे ख़बर न पई पई, छो एॾे हजूम में माण्हुनि जे होम मां एॾो रफ़्तार में कमु पे कयमि। ऐं मां तव्हांखे जीअं ॿुधायो त सालनि खां प्रैक्टिस कयां पई, पर पंहिंजी पर्सनल प्रैक्टिस 4 सालनि खां। उहा ई ॻाल्हि कयां पियो मां। इन्हनि 4 सालनि में मां जीअं बूम करणु शुरू कयो, अलाह साईं जी मुंहिंजी मदद कई माशाअल्लाह। ख़बर ई कोन पई त पोयां एॾा दुश्मन ठही विया ऐं किन ॻाल्हियुनि ते, प्राइज़िस ते, अमाउंट्स ते त घटि छो आहे। मतिलबु माण्हू इन ॻाल्हि ते त करे न विड़े के डॉक्टर सां त पैसा घटि छो रखिया आहिनि। पैसा घटि रखण जो मतिलबु इहो सिर्फ़ु न आहे की माण्हू कंहिंसां कैचिंग पियो करे। नो, इहो बि आहे त आई वॉन्ट टू सर्व। मुंहिंजा पेरेंट्स हिते नथा रहनि पाकिस्तान में, मुंहिंजे सिबलिंग्स नथा रहनि। को तव्हां खां रुगो हिकिड़ो ई मैसेज थो अचे भेण भाउरनि खां बि, माउ पीउ खां, की प्लीज़ पाकिस्तान में रही पई आहीं त पाकिस्तानियुनि वांगुरु ई रहिजा। मतिलबु त तूं इकनॉमिकल हुजां, रीज़नेबल हुजां, छोजे पाकिस्तानियुनि वटि एतिरा शायदि पैसा न आहिनि ॿाहिरि मुल्कनि में। ॾाढो महांगो कोर्स आहे, ॾाढो महांगो आहे। ऐं मां त सफ़ा सस्तो रखियो। मुंहिंजी पंहिंजी सॻी कज़न चाचा जी धीउ जेकी दुबई में डॉक्टर आहे, गायनोकोलॉजिस्ट, माशाल्लाह शी इज़ अ फेमस गायनोकोलॉजिस्ट है, डॉक्टर ताहिरा। जॾहिं उहो मूं वटि पाकिस्तान विज़िट कई, हुन मूंखे चयो थोरो मूंखे ट्रीटमेंट कराइणो आहे। जॾहिं मां हुननि जो कुझु ट्रीटमेंट कयो फाइन लाइन्स जो, हुन मूंखे चयो अमरीन तूं छा फ्री में पई करी? मां चयोमांसि मुंहिंजो न चयोमांसि न डॉक्टर ताहिरा फ्री में न आहे, मां त पंहिंजो प्रॉपर अमाउंट पई वठां तव्हां खां, तव्हां मूंखे डिस्काउंट हिकिड़ो ॾेई सघां थी, पर मां तव्हांखे फ्री नथी करे। न हीअ त फ्री आहे, 4 टाइम्स वधीक दुबई में। हा बिल्कुलु, दुबई त ॿुधायो मां यूएसए में ॾाढो महांगो आहे, तमामु महांगो, और या न महांगो, ऐं वरी अमेरिका न महांगो आहे, इलाही महांगो आहे। त इन जे करे एस्थेटिक हा इहो आहे की महांगी जॻहियूं, महांगी शयूं असां वठूं ई ॾाढी महांगियूं था, त असांखे उहो डिलीवर बि महांगियूं ई करणी पवनि। बिल्कुलु इहा मां जेको तव्हांखे इहो सस्तो कयां पई, मुंहिंजा बि शयूं मुंहिंजियूं बि महांगियूं आहिनि, जंहिंमें मां नथी करे सघां डिस्काउंट, जेके अमेरिका मां पई अचे, सैन फ्रांसिस्को मां पई अचे, नथी करे सघां, पर वरी बि मां सस्तो कीअं कयां सस्तो, कोशिशि कयां थी त जीअं मां शेयर बि करे छॾींदी आहियां। ऐं एक्चुअली तव्हां जेके शयूं आहिनि उहे प्रॉपर आहिनि न, तव्हां प्रॉपर शयूं, तव्हां प्रॉपर शयूं जी प्रॉपर 100%। किन माण्हू वटि शयूं प्रॉपर न आहिनि, शयूं ॿुधाइनि घणा था, तव्हां अची करे विज़िट कयो त इहो लाइव असां माण्हुनि खे ॾेखारे सघूं, तव्हां कॾहिं शो असां वटि कयो। न बिल्कुलु कंदा। ऐं तव्हांखे मां ॾेखारियां त असां वटि केॾी जेन्युइन, छो जे माण्हू जेको पंहिंजी अखि मां ॾिसे थो उनखे 5 मिंटनि में गूगल करे थो ॾिसे। बिल्कुलु। ऐं तव्हांखे गूगल में तव्हांखे हर शइ, तव्हांजे प्राइस, मां अक्सर माण्हू खे चवंदी आहियां कि हीअ मुंहिंजो प्राइस अथव, चवंदी डॉक्टर साहब आप तो सस्ता करती हैं, मुझे बिल्कुल, पर आप इसकी प्राइस प्लीज़ गूगल पे देख लें, आपको पता चल जाएगा कि कितने के कर रहे हैं। तमामु ऐं प्रोडक्ट्स बि अक्सर घटि ॿुधाए सजेस्ट कंदा हो तव्हां? प्रोडक्ट्स में डॉक्टर त वॾी प्रिस्क्रिप्शन लिखंदा आहिनि, वॾी मां इन जे करे घटि लिखंदी आहियां। ॾिसो हाणे हिकिड़ो ई माण्हू आहे, मां हिनखे 4 क्रीमूं बि लिखी ॾियां, उहो ॾिसजो 2 ॾींहं 3 ॾींहं चारों क्रीमूं लॻाईंदो, पोइ वरी 3-4 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी हथ में खणी पियो हलंदो। माण्हू ओतिरो ॾेई सघे जेतिरो माण्हू लॻाए सघे। अच्छा, अक्सर करे माण्हू फेशियल्स ते वेंदा आहिनि, जीअं तव्हां हाइड्रो फेशियल कयो ऐं ॿिया ॿुधाया तव्हां, त उन्हनि जी केतिरी माना हिकिड़ी अथेंसिटी आहे, या उहो माण्हू रेगुलर कराए या न कराए? मां चवंदी आहियां कि 3 मंथ्स में हिकिड़ो कराए जी। हर माण्हू असल में फेशियल जो कॉन्सेप्ट कोन्हे माइंड खे। मां प्लीज़ तव्हां सभिनी, अच्छा, ना आहे कॉन्सेप्ट। मां सभिनी प्यारी छोकिरियुनि खे ऐं पंहिंजे सिंधियाणियुनि खे सभिनि खे ॿुधाइण थी चाहियां मैसेज, फेशियल्स भले मैन्युअल हुजे हथ वारो या मशीन वारो, 15 ॾींहंनि में नाहे वठिणो। अच्छा, तव्हां पंहिंजो फेशियल करायो 3 महीननि में हिकिड़ो दफ़ो, 90 डेज़ में हिकिड़ो दफ़ो। तव्हां पाण ॾिसजो त तव्हांखे घणो रगड़ण वारो कोन्हे पंहिंजे फेस खे, फेस लटकी थो अचे। मेंटेनेंस जे लाइ तव्हांखे प्लीज़ 3 महीननि में, मुंहिंजी प्यारी भेणूं, 3 महीननि में हिकु दफ़ो कराइणो। अच्छा, ये अक्सर करे जेको 10 ॾींहं 15 ॾींहं हफ़्ते ॾींहं 15 ॾींहं जो फेशियल, इहो हालांकि नुक़सान ग़लति आहे। मां इहो एस्थेटिक्स क्लब थी चवां, मां तव्हां सॼे, मां पंहिंजी ब्यूटिशियंस खे बि चवां, सभिनि खे एज़ अ सिस्टर मां हिकिड़ो मैसेज थी ॾियणु चाहियां। तव्हांखे बि सॼी नॉलेज हूंदी, मूंखे जेकी नॉलेज आहे मां अॻियां कन्वे थी करणु चाहियां कि मूंखे बि गोरनि में, फ्रांस में हिकिड़े कॉन्फ्रेंस में मूंखे हिकिड़ी गोरी सम्झायो कि 90 डेज़ में हिकिड़ो फेशियल करिणो घुरिजे, मशीनरी। मैनुअल तव्हां वरी बि वंस इन अ मंथ करे सघो था, पर जेको फेशियल आहे, जेको क्लिनजिंग हर वीक कयो पंहिंजे घर में, 2-3 क्रीमूं खणी क्लिनजिंग कयो, पर मशीनरी फेशियल जेके असां वटि आहिनि 3 महीननि में हिकिड़ो दफ़ो, 3 महीने में हिकु दफ़ो करिणो आहे। तमामु सही ॻाल्हि कई तव्हां। अक्सर अच्छा, ॿियो इहो केतिरो आहे, शायदि अक्सर करे इन माण्हू सम्झनि कोन था त जीअं हाणे नंढनि तव्हां वेंदो न, तव्हां सखर वेंदो या हैदराबाद हूंदो या मीरपुर ख़ासि,
तव्हांखे घिटीअ में 4-4 5-5 पाउडर्स मिलंदा जी ऐं अॼुकल्ह यूट्यूब कनि था माण्हू पोइ जीअं माइक्रो नीडलिंग करणी या कुझु करणु आहे उहो इंस्ट्रूमेंट इस्तेमालु था कनि उहो सही तरह सैनिटाइज़ न आहिनि इहो केतिरो ख़तरनाक आहे ऐं तव्हांजे तवसु सां मां चवंदुमि माण्हुनि खे ॿुधायो त केतिरो तव्हां इहो सोचो ख़तरनाक कि सैनिटाइज़िंग जीअं असांजे घर में तक़रीबन हर माण्हू जे घर में माइक्रोवेव त आहे अगरि ओवन न आहे कि बेकिंग नथो करे त ॾिसो त माइक्रोवेव तक़रीबन सभिनि रखियो आहे बिल्कुलु ऐं माइक्रोवेव केतिरो रीज़नेबल आहे अॼुकल्ह 6000 में मिले थो 8000 में मिले थो ठीकु आहे ईअं ई सैनिटाइज़र असांजो बि 8 या 9000 जो आहे ऐं हींअर हिकिड़ो असां वॾो जेको वरितो आहे ॾिसो पंहिंजी ज़रूरत जे हिसाब मुंहिंजो नंढो क्लिनिक आहे मां नंढा रखिया आहिनि केरु माण्हू जो वॾो क्लिनिक आहे माण्हू भले वॾा रखे पर हीअ एतिरा महांगा न आहिनि जेतिरी सफ़ाई तमामु ज़रूरी आहे जेको माण्हू हिकिड़ो माण्हू कंहिं कंटेमिनेशन हुजे का बि कंटेमिनेशन सां हिकिड़े माण्हू खे का गंदगी के हिकिड़े इंस्ट्रूमेंट खां ॿिए खे लॻी वञे त तव्हां यकीन कयो जेको हुनजो वरी ख़र्चो जेको मेडिसिन साइड ते आहे न उहो एॾो वधीक आहे जो असांजो वीचारो सैनिटाइज़र सफ़ा सस्तो हले अॻियां तव्हां असांखे हिकिड़ो गानो प्ले कंदासीं गाने सां कचे ॾाढियूं कमरियूं ॻाल्हियूं सच ॿुधो त ॾाढियूं अॼु माना तव्हांखे सफ़ा माना फ्रीअ में टिप मिली वञे कंसल्टेशन तव्हां कुर्सी ते वियो हिते मां ई खोड़ सारो शयूं सिखी हुयमि सो वरी हिकिड़ो गानो प्ले कंदासीं गाने खां पोइ कचहरी कंदासीं काॾे न वञो राजू असां सां गॾु वेलकम बैक व्यूअर्स वेलकम बैक ॾाढी मज़ेदार क़िस्म जी कचहरी नॉलेज थी मिले ऐं उमेद कयां तव्हां बि शो खे इंजॉय कंदा हूंदो ऐं उन्हनि छोकिरियुनि जो जिन जा खोड़ सारा मैसेजिस आया हुया त डॉक्टर साहिबु अचे या डॉक्टर साहिबु अची वई आहे आदि अची वई आहे आदि असां कचहरी करे सघूं था हाल करे सघूं था खोड़ सारा ॿुधायो अगरि तव्हां हाइड्रोलाइक ॿुधायो त 3 महीननि में हिकु दफ़ो करणु घुरिजे जीअं PRP ज़रूरी आहे ॿिया कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां सम्झो था तव्हां उहो डेली रूटीन में या ओवरऑल औरतुनि खे या छोकिरियुनि खे करणु घुरिजे सभिनि खां पहिरियों त जीअं हाणे मौसम जे हिसाब सां हलिणो आहे सर्दी वञनि त असांखे ॾाढो ख़्यालु रखिणो घुरिजे कि फेस ते ड्राइनेस न हुजे ऐं प्रोसीजर्स जे हवाले सां तव्हां पुछो था त मां चवां थी जंहिंखे ज़रूरत हुजे जीअं हाणे तमामु ॿारनि खे मुंहं ते उहे अची ज़रूरु लेज़र कराए जेके तमामु घणी पिगमेंटेशन आहे छोटा छोटा इलाही माण्हुनि खे सिंपल थी ॿुधायां जीअं छायूं आहिनि तिनि चवनि था असांखे दाग थी विया आहिनि उहे अची फौरन पंहिंजो ट्रीट कराइनि त इन खां पहिरियों त वधी वञनि छो जिते आहिनि उहे त कोन वेंदा उहे घटि थींदा सिर्फ़ु पर ॿिया स्प्रेड न थियनि अच्छा इन करे ऐं बाक़ी ॿियो जेके बसि सिर्फ़ु एनहेंसमेंट खपे ग्लो खपे चेहरे ते हिकिड़ी फ्रेशनेस खपे त उहे सिर्फ़ु अची हाइड्रा फेशियल वर्किंग वुमेन्स आहिनि जेके सॼी मानी बि पचाइनि थियूं रधो पचा बि कनि थियूं सभु घर जा कमु कनि उन लाइ तव्हांजो छा आहे मतिलबु तव्हां हाउस वर्किंग था चओ अगरि हाउस वाइफ ऐं हाउस वर्किंग त प्लीज़ जॾहिं बि तव्हां कुकिंग जे तरफ़ वञो सन ब्लॉक लॻाए वञो तव्हां इहो ई सम्झो त तव्हांखे ॾाढी उस न बीठा आहियो छो जे उस खां वधीक तेज़ तव्हांखे जेकी हीट चूल्हे में लॻे थी न उहा तव्हांजे स्किन खे बिल्कुलु बर्बादु थी करे छॾे त तव्हां प्लीज़ मुंहिंजी प्यारी भेणो जॾहिं बि तव्हां कुकिंग कयो त उनखां पहिरियां तव्हां सन ब्लॉक सुठो वठी रखो ऐं हमेशह सोचिजो सुठी क्वालिटी जो सुठो सन ब्लॉक वठंदो उहो तव्हांखे हिकिड़ो त तमामु लंबो हलंदो छो जे सुठो सन ब्लॉक हूंदो आहे उनखे ज़रूरु यूज़ करिणो पवंदो आहे घाटो हूंदो आहे उहो तव्हां उहो सुठो यूज़ करे ऐं उनखां पोइ जेतिरी कुकिंग करणी अथव कयो अच्छा पाणी जो केतिरो फ़र्क़ु पवंदो आहे अक्सर पाणी चेंजिस आहिनि माण्हू उन्हनि जो फ़र्क़ु पवंदो तमामु घणो जीअं असां मुल्क खां ॿाहिरि वेंदा आहियूं हुते जेकॾहिं बीच ते वञूं या किथे पाणी चेंज पाणी सां एतिरो फ़र्क़ु अथव पर ॾिसो न पाणी असांखे पंहिंजे पंहिंजे हिसनि जो मिले थो किथे खारो पाणी पियो अचे मां नवाबशाह में पढ़ंदी हुअमि त उते तमामु उते मतिलबु कुली कर त उनमें नमकीन अञा ताईं खारो पाणी हूंदो सफ़ा खारो अञा ताईं नुक़सानकार हूंदो न इलाही असांजा वार किरण शुरू थी विया चेहरे ते तमामु घणा दाणा थियण शुरू थी विया मतिलबु उन पाणी जो अलाए कहिड़ो वॾो जादू जो असांजी सभु शयूं वयूं पिए ऐं उते नवाबशाह में माण्हू रहिया पिया आहिनि नवाबशाह खे मिस कयो था तमामु घणो ऐं कुझु तव्हांजो फ्रेंड्स काथे आहिनि मां पंहिंजो बेस्ट टाइम गुज़ारियो तव्हांखे ख़बर आहे जेके असांजी पोज़ीशन होल्डर्स ऐं जेके वॾी वॾियूं जेके सॼो ॾींहुं पढ़ंदियूं हुयूं नर्ड्स हुयूं जेके पढ़ाई में उन्हनि खे कॾहिं असां ॾिसूं था न त चऊं था यार इहे अजब पढ़नि पियूं जेके उन टाइम ते किताबनि में हुयूं हर वक़्तु ऐं असांखे दड़का ॾींदियूं क्या कर रहे हो तुम लोग कैसे घूम रहे हो वचन भाई पढ़ तो लिया लाइब्रेरी में 4 घंटे अब हम खाएंगे भी पियेंगे भी असां घुमंदासीं वो चवंदियूं कि नहीं भाई तव्हां पंहिंजो टाइम ज़ाया न कयो उहो अॼु जो टाइम ज़ाया नथियूं कनि उहो अॼु बि किताबुनि में अॼु बि पढ़नि पियूं ऐं उहो ईअं थो लॻे हिकिड़ो साइंसदान थियनि पियूं ऐं न पढ़नि पियूं इहो प्लीज़ मां आई एम नो बडी मां कुझु बि न आहियां इहो चवण जे लाइ पर प्लीज़ तव्हां जेके बि पढ़ो पिया जेके MBBS कयो पिया नवाबशाह में किथे बि तव्हां पढ़ो बि खाओ बि पियो बि इंजॉय बि कयो हर शइ खे बैलेंस रखिणो आहे मुंहिंजे तमामु जूनियर्स आहिनि जेके एॾी ख़ुशी थी थिए जेके अञा ताईं अचनि थियूं लेज़र कराइण अच्छा वो तो नवाब खबर था डॉक्टर अमरीन नवाबशाह की जो बताई कोट करना मां नवाबशाह बुधाई मुझे चने डॉक्टर अमरीन आप हमारे सीनियर थी और डॉक्टर अमरीन हम जूनियर्स अचन थियूं सीनियर्स भी कुछ आहिनि सिर्फ़ु घटि आहिनि सीनियर्स कुझु जेके कहिड़े मुल्क हली वियो आहे की पर ॾाढी ख़ुशी थी थिए मां सर नवाबशाह मां पढ़ियल PMC मां पढ़ियल असांखे फॉर ग्रांटेड कंहिं बि जॻह खे न वठणो घुरिजे नवाबशाह PMC मां पढ़ियल केरु अमेरिका पहुतल आहे केरु ऑस्ट्रेलिया पहुतल आहे एवरीबडी इज़ वर्किंग तव्हांजा सभु फ्रेंड्स सभु ॿाहिरि ई आहिनि जो किथे मुंहिंजो कुझु फ्रेंड्स ॿाहिरि आहिनि कुझु पाकिस्तान में आहिनि हर जॻह किथे न किथे प्रैक्टिस हले पई क्लिनिक ते अचनि देखो मूं वटि क्लिनिक ते ईंदी त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे मां चवंदी ही मूंखे चवंदी हुई कि क्या है तुम बस घुमोगी कि
पढ़ोगी नहीं ऐं हालांकि तव्हांखे घुमंदा इहो अक्सर कि तव्हां शेड्यूल्ड लाइफ आहे कैरिकुलर ऐं एक्स्ट्रा कैरिकुलर में ईअं फ़र्क़ु हूंदो आहे जो मां एक्स्ट्रा कैरिकुलर एक्टिविटीज़ में तमामु घणी आहियां मां हिनजे करे लाइफ थी चवां मूंखे सभु मुंहिंजा सुञाण वारा सभु सुञाणनि था पढ़ाई करंदासीं चवंदासीं बसि पास थियो सुठे नंबरनि मां पास थी उन खां पोइ माण्हू पंहिंजो एक्स्ट्रा कैरिकुलर में बि हुजे इलेक्शन्स में बीठा हूंदासीं नंढे नंढे वोटनि स्टेशन में बीठा हूंदासीं स्टेशन ते कॉन्फ्रेंस पिया थियनि उते बीठा हूंदासीं हम करेंगे त इनजे करे मां चाहती त हर शइ में माण्हू बैलेंस हुजे करणु घुरिजे अच्छा ओवरऑल जनरल पुछणु चाहियां थो इहा हिकड़ी वॾी अचीवमेंट आहे नवाब शाह खां स्टार्ट थी करे माशाल्लाह इंटरनेशनल एक्सप्लोर वरी अहिड़ी फील्ड में इहो सॼो मतिलबु सक्सेस जो वॾो थिंग रीज़न छा हूंदो तव्हांजो जेके तव्हां सक्सेसफुल आहियो अॼु अंडरस्टैंडिंग हिकिड़ी त ऐं कॉपरेशन ऑफ फैमिली हिकिड़ो त माउ पीउ जी कॉपरेशन तमामु घणी पोइ वरी हस्बैंड एतिरो सुठो हुजे जेको तव्हांखे छोजे हस्बैंड सां तव्हांखे पूरी लाइफ गुज़ारणी आहे हस्बैंड एतिरो सुठो हुजे एतिरो सपोर्टिव हुजे जीअं माशाल्लाह मुंहिंजो हस्बैंड आहे एतिरो सपोर्टिव आहे जो मूंखे ईअं महसूसु थींदो आहे कि शायदि अगरि मुंहिंजो हस्बैंड मूंसां न हुजे हा त शायदि मां एतिरो वधी न सघां हर शइ में अॻियां मोटिवेट करणु कि हीअं करणु हीअं करणु हीअं करणु ऐं सेल्फ मोटिवेशन बि त हूंदी तव्हांखे सेल्फ मोटिवेशन तव्हांखे बि खपंदी हूंदी सम टाइम लाइफ में शयूं हलनि थी कोन थियूं हलनि त हाउ डू यू मोटिवेट योरसेल्फ माई सेल्फ आई जस्ट लव वर्किंग मूंखे पंहिंजो ॾाढो शौक़ु आहे कमु करण जो ऐं हिकिड़ो कमु अगरि तव्हांजो चुको आहे न उहो पैशन में तब्दील थी थो वञे न पोइ तव्हांखे मां एंड टाइम ताईं जॾहिं निकिरंदी आहियां पई त 2 पेशेंट ईअं अंदरि पई ईंदा आहिनि त मां फॉरन लाइट्स पोयां ऑन कराए मां उन्हनि खे बि अटेंड करे वेंदी आहियां त छोजे अगरि तव्हांजो पेशेंट अगरि तव्हांजो पैशन आहे ऐं पैशन जो तव्हांजो इहो शौक़ु आहे तमामु घणो त पोइ तव्हांजो मतिलबु तव्हां किथे पोयां नथा रहो पोइ कोई नथा रही सघो पोइ हिते बि जेको आहे ऐं हाउ अबाउट योर फैमिली फैमिली बि सपोर्टिव रही तव्हांखे तमामु सपोर्टिव बाबा जान मूंखे चयो मूंखे फैशन डिज़ाइनर थियणो अच्छा बाबा जान मूंखे चयो बिल्कुलु बि न कंदी फैशन डिज़ाइनर ॾाढी सुठी फील्ड आहे मां नंढड़ी भेण खे कराए छॾींदसि पर तूं डॉक्टर थींदी अच्छा छो जे बाबा चयो त मूंखे डॉक्टर थियणो मां न थी सघियमि हालातुनि जे करे तूं थींदी ऐं जॾहिं मां डॉक्टर थियमि त मुंहिंजी ऐं वरी मज़े जी ॻाल्हि आहे अगरि वॾी भेण डॉक्टर थिए थी या वॾो ॿारु डॉक्टर थिए थो त पोयां सिबलिंग सभु चवंदा हाणे असां बि डॉक्टर एॾी एप्रिसिएशन थी मिले बाबा जान एतिरी एप्रिसिएशन ॾिनी ऐं बाबा जान मूंखे चवंदा त PMC में तो मोकिलियां गर्ल्स कॉलेज आहे तूं हुते पुरसुकून रहंदी उते सॼी सहूलियतूं तोखे ॾियारे छॾींदसि सहूलियतूं बाबा साईं ॾिनियूं बाबा जान ॾाढो सपोर्ट कयो ॾाढो गर्मी जो माहौल हो तमामु घणो गर्मी जो माहौल हो AC लॻियल हुई AC लॻियल हुई मां छा कंदी हुअसि मां चवंदी हुअसि मुंहिंजे पाड़े वारो में कीअं गर्मी में सुता पिया असां यूजली जॾहिं जेसिताईं AC न लॻी असां राति जो छा कंदासीं गीला कंदासीं दुपट्टा सफ़ा दुपट्टा गीला करे छतुनि ते चारपियूं लॻाए ऐं मुंहं ते गीला दुपट्टा लॻी जल्दी सुम्हंदा हुआसीं की इहो अधु कलाक में सुकी वियो त निंड ख़राबु थी वेंदी अधु कलाक में सुम्ही रहंदासीं बसि जादू वांगुरु न को टेंशन ॿारनि वारी असांजी न टेंशन न फ़िक्र न ज़िम्मेदारियूं इहो ख़बर हूंदी त सुभाणे वरी लेक्चर वठिणो आहे बसि गीलो गीलो दुपट्टो रखंदासीं निंड अची वेंदी यार वाह सफ़ा अॼुकल्ह तव्हांखे अहिड़ो को डॉक्टर थींदो यार जो तव्हांखे पंहिंजी फैमिली वांगुरु आहे ओवरऑल जनरल कोई बि एनी पब्लिक सर्विस मैसेज तव्हां असांजी यूथ खे बिकॉज़ यू आर द आइडियल आइडियल आहियो डेफिनेटली यू आर द सक्सेसफुल जर्नी ऐं अलाह साईं तव्हां भेण हमेशह अदी आहियो अलाह साईं तव्हांखे वधीक कामयाबु कंदो एनी मैसेज एनीथिंग यू वांट टू से टू द पीपल ऑफ द पाकिस्तान पीपल ऑफ द सिंध मतिलबु तव्हां एतिरी इज़त ॾियो था मूंखे एतिरी ख़ुशी थी तव्हां बिल्कुलु मुंहिंजे नंढे भाउरनि वांगुरु आहियो तव्हां मूंखे एतिरी इज़त ॾियो था ऐं मां एतिरा शोज़ वेंदी आहियां अलॻि अलॻि चैनल्स ते पर जेको हिते सिंधी में ॻाल्हाइण जो मज़ो आयो पंहिंजी लैंग्वेज आहे कुझु एडिट नथो करिणो पए त ख़ैर मां इहो हिकिड़ो मैसेज ॾियणु थी चाहियां हर छोकिरी जे लाइ स्पेशली छोकिरियुनि जे लाइ कि प्लीज़ तव्हांजे दिलि में का ख़्वाहिश आहे त सभिनि खां पहिरियों पंहिंजे माउ पीउ खे डिॾे बग़ैर शर्म खां बग़ैर ॿुधाए छॾियो कॾहिं कॾहिं असांजा सिंधी वालिद जेके आहिनि उहे सख़्ती कंदा आहिनि इज़त जी ख़ातिर उन जे ख़ातिर की भई केरु कुझु ॻाल्हियूं न करे माण्हुनि जी ॻाल्हियुनि जी फ़िक्र न कर पंहिंजे बाबा साईं खे प्यार सां सुठे तरीक़े सां सुठी ज़बान सां सम्झायो की असांखे जेको आहे न बाबा साईं हीअ करिणो आहे असांजी ख़्वाहिश आहे बाक़ी तव्हांजी मर्ज़ी मां चाहियां थी दुनिया जो को बि पीउ तव्हांखे कमु करण सां न रोकींदो ऐं पोइ उन खां पोइ तव्हांजी शादी कंहिंसां थी वञे उहो नसीब अलाह खे ख़बर हूंदी आहे शादी कंहिंसां थिए जंहिंसां तव्हांजी शादी थिए एॾा कन्वीनियंट थियो तव्हां ॻाल्हाइण में एॾो सुठो कन्विंसिंग पावर हुजे उहो कंहिंसां थो अचे प्यारी ज़बान सां मिठास सां ऐं एतिरे तामुल सां की तव्हांखे केरु बदतमीज़ी सां ॻाल्हाए वञे न त तव्हां 5 मिंटनि जे लाइ बसि अलाह साईं जो नालो वठो कलमो भरियो अंदरि ई अंदरि ऐं तव्हां ॾिसो तव्हांजो गुस्सो कीअं गाइब थो थिए ऐं इन तामुल सां तव्हां ज़िंदगी में दुनिया खे जीते सघो था इहा ज़बान ई आहे न असां सिंधी में चवंदा आहियूं जेके अर्श ते बि विहारे थी ऐं ज़मीन ते त इन जे करे तव्हां प्लीज़ प्यारे तरीक़े सां स्वीटली मां पंहिंजी अगरि सक्सेस जो ॿुधायांव की दैट इज़ ओनली द वे आई टॉक द तरीक़ो जेको मां ॿिए तरीक़े सां माण्हुनि सां ॻाल्हायां थी दैट्स द मेन थिंग जो माण्हू चवंदा आहिनि कि डॉक्टर अमरीन हमने आपको बात करते हुए देखा था एक शो में और हमने आपको एक बात करते हुए देखा था किसी पेशेंट है तो हमने आपसे ट्रीटमेंट करा रहे हैं तो बस प्यार सां ॻाल्हायो सभु जीते वठंदो था So well, thank you so much once again. Thank you so much for calling me. मज़ो आयो टाइम पर thank you so much वरी इंशाल्लाह मुलाक़ात थींदी वधीक तव्हां जेकॾहिं KVR विज़िट करणु चाहियो त सोशल मीडिया ते फेसबुक ते इंस्टाग्राम ते KVR आहे ऐं उते सॼो तव्हांखे सॼो मैप्स बि आहिनि तव्हां बिल्कुलु विज़िट कयो ऐं का कंसल्टेशन आहे
ऐं इनशाला अदी हमेशह प्राउड आहे असांजे लाइ त असांजी पंहिंजी आहे ऐं हिते पहुती आहे अलाह साईं अॻिते तरक़ी कंदो तरक़ी थी मिलंदी अदी खे पर इनशाला अॻिले हफ़्ते मिलंदासीं तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो असांखे दुआ में यादि रखिजो टिल देन टेक बाय बाय अल्लाह हाफ़िज़ ऐं हिकिड़ो गानो इंजॉय कजो